अस्सलामुअलैकुम सिन टीवी न्यूज़ जी स्पेशल ट्रांसमिशन में अवां खे भली कार कंदासीं। मां आहियां जो मेज़बान इशफाक अहमद। नाज़रीन, सिन टीवी न्यूज़ जी स्पेशल ट्रांसमिशन जेका मकानी चूंडुनि जे हवाले सां असां शुरू कई आहे ऐं कोशिशि कई पई वञे त हिन में जेके बि बुनियादी मसइला आहिनि सिंध में उन्हनि खे हाईलाइट कयो वञे त मकानी चूंडुनि जे हवाले सां उन्हनि ते कुझु रोशनी विझी आवाम खे या आगाही ॾिनी वञे त चूंडियल नुमाइंदनि कहिड़ी कारकर्दगी ॾेखारी आहे ऐं उन्हनि खे डिलीवर छा कयो वियो आहे। 2015 खां वठी 2020 ताईं जेके मकानी चूंडुनि जे नतीजे में नुमाइंदा मुंतखब थी ऐवान ताईं पहुता, उन्हनि 5 सालनि में छा डिलीवर कयो। पाकिस्तान पीपल्स पार्टी मजमूई तौर ते 2008 खां वठी 2022 ताईं 14 सालनि में सिंध जे अवाम खे छा डिलीवर कयो ऐं ॿियनि जेके मुख़्तलिफ़ इलाक़नि में कुझु यूसीज़ या कुझु काउंसिल में ॿियूं पार्टियूं जीअं फंक्शन लीग आहे या ॿियूं पार्टियूं जेके आहिनि या ग्रुप जेके आहिनि उहे बि खटे ऐवारनि ताईं पहुता त उन्हनि अवाम खे छा डिलीवर कयो। ऐं हिन वक़्तु जॾहिं इलेक्शन जो माहौल लॻो पियो आहे त इन सॼे माहौल में अवाम सां वरी कहिड़ा वाइदा कया पिया वञनि ऐं कहिड़नि वाइदनि ऐं वचननि ते अवाम खां वोट वठण जी कोशिशि कई पई वञे। जेका सॼी सूरत हाल आहे इन ते पाण ॻाल्हाईंदासीं, पर उनखां पहिरियां ठुल जे हवाले सां पाण हिकु रिपोर्ट ॾिसूं था त ठुल में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका हुकूमत रही आहे जेकमाबाद डिस्ट्रिक्ट में उनजा नुमाइंदा मुंतखब थिया आहिनि त जेकमाबाद जो हिकिड़ो शहर आहे ठुल, उन में छा सूरत हाल आहे उन हवाले सां सिन टीवी न्यूज़ हिकु रिपोर्ट ठाही आहे। पहिरियां अचो हीअ रिपोर्ट था ॾिसूं। ठुल तालके जी यूनियन काउंसिल बख्तियारपुर ऐं दे मुहिबवा ते ॿधल आहे, जंहिंमें ॻोठ बख्शण पहोड़, मीरबाज़ बजाराणी, रजिब पहोड़, अताई खान बंगलाणी, नूर मोहम्मद मलक ऐं ॿिया नंढा वॾा ॻोठ अची वञनि था। बख्तियारपुर खे गुज़िरियल तकबंदियुनि में यूसी तोज मां ठाहियो वियो हो, जंहिं बाद 2015 जी मकानी इलेक्शननि में हिन यूसीअ मां पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां यूसी चेयरमैन ते फज़ल इलाही बंगलाणी ऐं ज़िले काउंसिल ते हाफ़िज़ जलील बंगलाणी बिना मुक़ाबले मेंबर मुक़रर थी आया। मकानी चूंडनि बाद 4 सालनि में हिन यूसी में को बि ॻणण जहिड़ो कमु न थी सघियो आहे। तव्हां काई शइ नज़र न ईंदी, किथे न नाली नज़र ईंदी, न रस्तो नज़र ईंदो। जे उन्हनि काई शइ ॾिनी आहे तो मनपसंद माण्हू जेके पंहिंजा हुया उन्हनि माण्हुनि खे त ॾिनो, बाक़ी के ग़रीब ऐं मिसकिन न ॾिनो कुझु बि। सो को प्लेट ॾिनी अथऊं, उनखे कंहिंखे को पखो ॾिनो अथव, अलाह आलम, बसि एतिरी शइ, पर असां वटि ॿी तस्दीक़ी का ॻाल्हि बि कोन्हे। केतिरा जेके रस्ता आहिनि जिन खे रस्ता न आहिनि वीचारनि खे, केतिरा माण्हू जिन खे पुल न आहे जो क्रॉस करे ॿाहिरि अचनि, 2-2 किलोमीटर ॿाहिरां फ्री था अचनि, जिन खे तक़रीबन आसानी सां जेको आहे पंहिंजी पुल मिले जल्दी में निकिरी वेंदा, क्रॉस करे वेंदा। रस्ता या नलका किन ग़रीबनि खे न मिलिया आहिनि, मज़लूमनि खे अहिड़े तरीक़े उन्हनि जे हक़ उन्हनि सभु खाधा आहिनि। कम साईं ख़ासि अहिड़ा न थिया आहिनि, जेके कम थिया बि उन्हनि माना मनपसंद ते पंहिंजा कमु कया। जेकॾहिं मां कोई सरसियारो हुयुमि, मूंखे प्लेट ॾिनऊं या का मिशन सिलाई मिशन ॾिनऊं। असां चऊं था त हिन जेके उहिदेदार अचनि था अहिड़ो कमु ॾियनि जेको ॻोठनि में मिसाल या बिजली जो सुख हुजे या नालियुनि जो सुख हुजे। अहिड़ी शइ कंहिं ॻोठ में हिननि अॼु ताईं असांखे सुख ॻोठनि खे न मिलियो आहे। दुख मिलिया, बाक़ी सुख न मिलियो। अल्लाह ताला खे दां 5 सालनि में यूसी में कोई बि कंहिं बि ॻोठ में अहिड़ा के कम न थिया, न का पुल मिली कंहिंखे, न को लूल मिलियो, न के नालियुनि जा कम थिया। जेके 5-8 प्लेटूं ॾिनऊं उहे बि ख़ुशामद ॾिनऊं, ग़रीब तबिके खे का बि शइ न मिली। घिटियूं तमामु कचूं आहिनि असां वटि, भई मोरियूं ठहियल न आहिनि। इन शयुनि जी तमामु अहम ज़रूरत आहे। असां अॻु में बि वाइस जेको चेयरमैन हुयो पीपल्स पार्टी जो, उनखे बि अर्ज़ु कयोसीं बाबा असां तव्हांखे एडजस्टमेंट करे पीपल्स पार्टी जी टिकट ॾिनी आहे, उन हवाले सां तव्हां यूसी में कमु करायो, पर न कराए सघिया। तक़रीबन 50 ॻोठ आहिनि असांजे इलाइक़े में, पहोड़ ऐं बंगलाणी, मलक ऐं मतिलबु त मुख़्तलिफ़ ज़ातूं आहिनि, कंहिंखे बि कुझु न मिलियो आहे। यूसी बख्तियारपुर में हाणोकियुनि चूंडनि में 3 पैनल मैदान ते लथल आहिनि, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां ज़िले काउंसिल ते अलारितो बंगलाणी, यूसी चेयरमैन ते आसिफ फज़ल बंगलाणी, JUI तरफ़ां ज़िले काउंसिल ते अब्दुल रज़ाक बंगलाणी ऐं यूसी चेयरमैन ते बख्शल खान पहोड़ उम्मीदवार तौरु साम्हूं आया आहिनि। जमायत इस्लामी तरफ़ां ज़िले काउंसिल ते रफ़ीक अहमद बजाराणी,
ऐं यूसी चेयरमैन ते अनीस अहमद बजाराणी उमेदवार तौरु साम्हूं आया आहिनि। बिजली गैस समेत तमाम बुनियादी सहूलतुनि खां महरूम यूसी बख्तियारपुर ते 26 जून ते इलेक्शन थी रही आहे, जिते टिनी पैनलनि विच में ज़बरदस्त मुक़ाबले जो इम्कान आहे। हाणे ॾिजे त इन यूसीअ ते केरु थो सुभारो थिए। यूसी बख्तियारपुर जी आवाम खे घुर्जे त उन्हनि उमेदवारनि खे कामयाब कनि जेके खटी अची करे अवामी भलाईअ लाइ कमु कनि ऐं अवाम जी ख़िदमत करे सघनि। ॾिठोसीं त उन में ॻाल्हि त ठुल जी थी आहे, पर पूरी सिंध जो साॻियो ई हाल आहे। पूरी सिंध में जेका सूरत हाल आहे उहा सेम ई आहे त साॻा मसइला पूरी सिंध जा मसइला आहिनि। जेके ठुल में मसइला हाईलाइट कया विया आहिनि, हर जाइ ते इहे ई मसइला आहिनि। इन सॼी सूरत हाल ते ॻाल्हाइण लाइ असां सां गॾु मौजूदु आहिनि किरपाल केसवाणी, जेको रिपोर्टर आहे कश्मीर जो, बका मोहम्मद भंगवार सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर आहे कंदकोट खां, जॾहिं त ठुल मां असांखे जॉइन कयो आहे सरमद कुरनानी। अवां टिनी जी वॾी महिरबानी असांखे जॉइन करण जे लाइ। सभ खां पहिरियां सरमद, मां अवां ॾे ईंदुमि त ठुल जी असां रिपोर्ट बि ॾिठीसीं ऐं ठुल जी सूरत हाल असांजे साम्हूं आहे। छा हिन वक़्तु बि अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वोट ॾियणु वञे पई ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी असांखे कामयाबु थींदी नज़र अचे पई, जॾहिं त परफॉर्मेंस पाकिस्तान पीपल्स पार्टी जी बुरी आहे, कुझु बि परफॉर्म न कयो वियो आहे? हाँ जी बिल्कुलु इशफाक, मां त ॿुधाइण चाहियां थो बिल्कुलु त जेका हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे म्यूनिसिपल कमेटी ठुल आहे, उते त जेका 8 वार्डनि ते हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उते पाकिस्तान पीपल पार्टी जा उम्मीदवार उते खटनि था, पर पाकिस्तान पीपल पार्टी सां गॾु हिन जो जेको मुक़ाबिलो कंदड़ जेके जेयू आहे, ॿिन्हिनि पार्टियुनि में जेके टिकेटूं विरहाइण था इख़्तिलाफ़ शदीद थी विया आहिनि। तव्हांखे ॿुधाइनि 2 वार्ड जेके आहिनि, वार्ड नंबर 1 ते जेको आहे पीपल पार्टी जेको आहे जेका टिकेट ॾिनी वई आहे उते उम्मीदवारनि जो कमज़ोर आहे। वार्ड नंबर 7 ते बि हिकिड़ो उम्मीदवार आहे, उन जो बि ॾिनो, उते बि पीपल पार्टी जेका उहा कंडीशन कोन्हे। बाक़ी रही ॻाल्हि आहे जेके हिन वक़्तु ताईं 9 यूनियन काउंसिलूं पीपल पार्टी 23 मां 9 यूनियन काउंसिलूं अनअपोज़ थी चुकियूं आहिनि। तव्हां ॿुधाईंदो हिन वक़्तु जेका सख़्तु सूरत हाल आहे, हिनखे टफ टाइम ॾियण लाइ जेका पार्टी आहे उहा जमियत उलमा इस्लाम आहे। तव्हां ॿुधायो यूसी जेको आहे बख्तियारपुर जेको आहे करमपुर सां लॻे थो, यूसी बख्तियारपुर में जेका सख़्तु तरीन मुक़ाबिलो आहे उते 2018 जे इलेक्शन में यूसी बख्तियारपुर में पीपल पार्टी जेका उते कामयाबी न माणे सघे। उते जेका जेयू जो उम्मीदवार उन्हनि उते सॼियूं पोलिंगूं खटी चुकियूं आहिनि, जॾहिं त जेकी ॿी उनजी भरिसां यूनियन काउंसिल आहे तोज, यूनियन काउंसिल तोज में पिणु 3 उम्मीदवार, हिकु पीपल पार्टी जा आहे, हिकु जेयू जा आहे, ऐं ॿियो सिंध यूनाइटेड पार्टी उम्मीदवार हिन वक़्तु यूसी चेयरमैन ते बीठल आहिनि। उते बि जेका हिन वक़्तु सूरत हाल पीपल पार्टी खे टफ टाइम ॾेई सघनि था। इहा जेका यूनियन काउंसिल आहे उहा जेका जेयू आहे खटे सघे थी। उन खां पोइ ॿी हिकिड़ी भर वारी यूनियन काउंसिल आहे शेरवा ते गुज़िरियल 2015 में उते जेयू आहे जेको यूसी जो चेयरमैन ज़िला काउंसिल जो उम्मीदवार जेयू जा खटे आया था। ॿुधाईंदो मज़ेदार ॻाल्हि इहा आहे 2015 में ज़िला काउंसिल ते मीर दरिया ख़ान खोसे जो जेको पोटो हुयो, शफ़ीक खोसे जो पुटु जेका ज़ैन खोसो, उनजे मुक़ाबले में खीर विकिरो कंदड़ जेको नौजवान हो वहीद सुमर, उहो उते ज़िला काउंसिल जो उम्मीदवार तो कामयाबु थी वियो। साॻी तरह यूनियन काउंसिल जेको आहे करीमाबाद आहे, उते पिणु 3 उम्मीदवार आहिनि, उनमें जेयू बि आहे, आज़ाद उम्मीदवार आहे, पीपल पार्टी बि आहे। उते पिणु जेका जेयू जी उहा सूरत हाल न आहे। जॾहिं उन खां पोइ जेके ॿियूं यूनियन काउंसिलूं हिन वक़्तु जेका सख़्तु तरीन जेको मुक़ाबिलो आहे, जैकाबाद ज़िले में जेका जंहिंजो मुक़ाबिलो आहे, जैकाबाद ज़िले जे माण्हुनि जो नज़र आहे उहो आहे यूनियन काउंसिल दीनपुर। तव्हांखे ॿुधाईंदो यूनियन काउंसिल दीनपुर अॻोणो एमएलए दरिया ख़ान खोसो, अॻोणो एमपी मीरसन ख़ान खोसो जो अबाणी ॻोठ आहे, उहा यूनियन काउंसिल आहे। उन यूनियन काउंसिल में हिन वक़्तु 3 खां 4 मुक़ाबले बीठा आहिनि, 2 सौट आहिनि। तव्हांखे मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त यूनियन काउंसिल जेका दीनपुर में आहे उते जेका ज़िला काउंसिल जी सीट ते मीरसन ख़ान जो पुटु आहे फाद ख़ान खोसो, जंहिं शफ़ीक रहमान जो जेको अॻोणो जेको सूबाई सेक्रेटरी हुयो कमिश्नर हैदराबाद में रही थो, उनजो पुटु आहे मोहम्मद ख़ान खोसो, आज़ाद उम्मीदवार इलेक्शन विड़ी रहिया आहिनि। साॻी तरीक़े सां शफ़ीक रहमान खोसो जेको सूबाई सेक्रेटरी रही चुको आहे, उहो पीपल पार्टी तरफ़ां वाइस चेयरमैन जो उम्मीदवार आहे, ऐं चेयरमैन जो उम्मीदवार नौमान अहमद ख़ान खोसो जेको मरहूम निसार अहमद खोसे जो पुटु आहे, जेको टाउन कमेटी जो अॻूणो चेयरमैन बि रही चुको आहे। नौमान खोसो 2 दफ़ा हितां अनअपोज़ जेको आहे चेयरमैन थी चुको आहे।
उन जे मुक़ाबले में तव्हां ॿुधायो मज़ेदार ॻाल्हि, उन जे मुक़ाबले में शफ़ीक खोसे जो 30 साल खां वठी हिकिड़ो मुलाज़िम आहे, उहो मुक़ाबले में बीठल आहे। ऐं ॿियो जेको वाइस चेयरमैन आहे उहो इन्हनि वॾेरनि जो हिकिड़ो पंहिंजो हारी आहे, लाशारी आहे, उहो उनजो मुक़ाबलो उते जेका पूरे ज़िले जो नज़रू जेका जैकाबाद ज़िले में आहिनि, छाजे करे जैकाबाद ज़िले जी यूसी दीनपुर में आहिनि, छाजे करे मीर ताहिर हुसैन खोसे जेको पाकिस्तान पीपल पार्टी तरफ़ां ज़िले चेयरमैन जो उम्मीदवार आहे, उन यूसी में जेका इलेक्शन थी रहिया उते बि सख़्तु मुक़ाबलो आहे। जीअं असांखे सरमद ॿुधायो त मुख़्तलिफ़ जायुनि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी ते इहे इल्ज़ाम जेके आहिनि लॻाया पिया वञनि त फॉर्म रद्द जिन जा नथा थी सघनि, उन्हनि खे गुम कराइण या अगवा करण जहिड़ा इल्ज़ाम पाकिस्तान पीपल्स पार्टी ते लॻाया पिया वञनि। जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी 14 सालनि में कुझु परफॉर्म कयो आहे, कुझु डिलीवर कयो आहे, त पोइ इहे जेके हरकतूं आहिनि इहे करण जो छा मतिलबु आहे? छा पाकिस्तान पीपल्स पार्टी कंदकोट में को कम कयो आहे, को परफॉर्मेंस ॾिनी आहे, या हिन दफ़े बि उहे साॻा ॾटा ॾेई आवाम खां वोट वठण जी कोशिश कई पई वञे? इशफाक भाई इहो ॿुधाईंदो हलां त असांजो ज़िलो कशमोर कंदकोट जेको आहे त उन में 3 सघारियूं धुरियूं आहिनि। टिनी सघारियूं हिकु सलीम जान मज़ारी आहे, ॿिए तरफ़ मीर ग़ुलाम आबिद ख़ान सुंदराणी आहे, टे तरफ़ जेका आहे त मीर शबीर अली ख़ान बिजाराणी आहे। असां वटि जेके बि सघारियूं धुरियूं आहिनि उहे सभई पाकिस्तान पीपल्स पार्टी में ई आहिनि। हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी खे असांजे ज़िले में जेका उनजी कारकिरदगी रही आहे उहो ईअं सम्झो त न हुजणु बराबरि रही आहे, छाकाणि त हिते असां वटि सरदारी निज़ाम पिणु आहे, जागीरदारी निज़ाम पिणु आहे। हिते अच्छे कारे जो मालिक जेके आहिनि इहे ई वॾेरा, इहे ई सरदार आहिनि, इहे जीअं वणनि तीअं करे सघनि था। तंहिंजे करे हितां जा जेके बि हितां जो जेको राज भाग आहे हू इन खे पंहिंजो ईअं सम्झ माल सम्झनि था, जीअं को माण्हू जानवर पालींदो आहे ईअं सम्झ हू उन खे हितां जे अवाम खे पंहिंजो माल सम्झनि था। हीउ असांजो पालियल माल आहे, जीअं असांखे वणे हिन खे विकिणियूं, हिन खे मारियूं, हिन खे जीअं वणे तीअं कयूं। पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे त असांजे इलाइक़े में इहे 3 जेके सघारियूं धुरियूं आहिनि, कम हितां जो जेके जीअं अहिड़े तरीक़े सां पूरे सिंध में कमु थियो आहे, असांजे इलाइक़े में बि कम जी उहा ई पोज़ीशन आहे। जीअं त कुझु वक़्तु अॻु में सिंध टीवी में हिकु स्टोरीज़ बि हलियो हो, हितां जे माण्हुनि जे जेको आहे त लाशा बि जेको आहे त पाणी मां गुज़रनि पिया। रोड रस्तनि जो हालत तव्हांजे साम्हूं आहे त हिते जो रोड रस्ता जेके आहिनि त न हुजणु बराबरि आहिनि। बाक़ी जेतिरे क़दुरु असांजे ज़िले अंदरि जेका त ज़िले जा जेके बि 41 यूसीज़ आहिनि, 41 यूसीज़ में कंदकोट में 11 यूसी आहिनि। 11 यूसीनि मां चंद यूसीज़ जेके आहिनि, यूसी मंगिया, यूसी ददड़ ऐं यूसी हैबत ऐं मलीर में पिणु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो JUI सां मुक़ाबिलो पिणु जा इम्कान आहिनि। बाक़ी जेके बि यूसीज़ आहिनि उहे मीर ग़ुलाम आबिद ख़ान सुंदराणी जे हक़ में आहिनि। ही कंदकोट तालको पीपल्स पार्टी जे हवाले सां उन जे हवाले कयो वियो आहे ऐं हिते सभु कुझु जेका आहे उन जे ई हथ में आहे। हिते उन्हनि जो मुक़ाबिलो JUI सां आहे ऐं इत्तेहादी JUI सां सरदार तेओ ख़ान तेगानी पिणु आहे, जंहिंसां पिणु हिन कंदकोट तालके में हुननि जो मुक़ाबिलो आहे कंदकोट तालके में। बाक़ी त क़दुरु जेतिरे क़दुरु तालको तंगवानी आहे, तंगवानी तालके में 3 पीपल्स पार्टी शबीर अली उते जो जेका आहे त सॼियूं वागूं शबीर अली जे हथ में ॾिनियूं वयूं हुयूं। उते पीपल्स पार्टी जो उते बि 3 जेका आहिनि त सीटूं बिना मुक़ाबिले थियूं आहिनि, जंहिंमें जेका आहे त हिकु आदम ख़ान रिंदा जेको यूसी जाफराबाद आहे, ॿियो ज़रियाब ख़ान बिजाराणी सरदार मीर महबूब अली ख़ान जो जेको आहे त पुटु आहे ऐं शबीर अली ख़ान जो सौटु आहे, उहो बि अनापोज़ थियो आहे। ॿियो अनवर अली ख़ान बिजाराणी आहे यूसी जमाल जो, उहो बि जेका आहे त 3 यूसी जेके आहे त उन्हनि जा अनापोज़ थिया आहिनि। बाक़ी ॿियनि यूसीज़ में जेका आहे त मुक़ाबिलो पिणु आहे, पर JUI सां आहे, पर उहो मुक़ाबिलो बि न हुजणु बराबरि आहे। ऐं कुझु यूसीनि में 1 या 2 यूसियूं अहिड़ियूं आहिनि जंहिंमें JUI ऐं उन जे इत्तेहादनि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो पिणु मुक़ाबिलो आहे। बाक़ी ॿिए तरफ़ जीअं त म्यूनिसिपल कमेटी कंदकोट आहे, उन म्यूनिसिपल कमेटी कंदकोट में MPA मीर ग़ुलाम आबिद ख़ान सुंदराणी जो भाउ मीर ग़ुलाम राशिद ख़ान सुंदराणी काफ़ी वक़्तनि खां वठी चेयरमैन थींदो अचे थो। हिते कुझु
तरक़ाइती कम थियो आहिनि, पर असांखे वॾे दुख जी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं खां वठी पाकिस्तान पीपल्स पाकिस्तान ठहियो आहे त उन वक़्त खां वठी अॼु ॾींहं ताईं कंदकोट जा माण्हू, कंदकोट जा शहरी ऐं कंदकोट जो अवाम जेको आहे त पीअण जे मिठे पीअण जे पाणी खां बि महरूम आहे ऐं हुननि खे अॼु ॾींहं ताईं पीअण जो मिठो ॿियो बुनियादी सहूलियतूं त वञी पंहिंजे जाइ ते, पर पाणी पीअण जो बि असांखे हितां जे शहरनि खे हक़ न आहे जो असां मिठो पाणी पी सघूं। इन बाक़ी जेके 16 वार्ड आहिनि उनमें जेका त MP मीर ग़ुलाम आबिद ख़ान सुंदराणी जो भाउ ॿिनि वार्डनि में बीठल आहे, जॾहिं त वार्ड 9 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मीर ग़ुलाम आबिद ख़ान सुंदराणी जो जेको उम्मीदवार हुयो सरदार लियाकत अली ख़ान मलिक हिकिड़ो ई माण्हू जेका आहिनि त असांजे कंदकोट जे 16 वार्डनि में बिना मुक़ाबले जेको आहे त कामयाब थी चुको आहे, जॾहिं कंदकोट जे ॿियनि 16 वार्डनि में जो मुक़ाबलो ऐं उन जे इतादिन जो मुक़ाबलो पिणु आहे, जंहिंखां 5 खां 6 सीटियूं JUI ऐं उन जे इतादिन खे मिली सघनि थियूं। ठीकु आहे, JUI खे 5 खां 6 सीटूं मिली सघनि थियूं। बका अवां असां सां गॾु मौजूदु रहिजो। किरपाल, जीअं बका ॿुधायो त पाकिस्तान ठहण खां वठी हिन वक़्त ताईं कंदकोट में पीअण जो साफ़ पाणी मौजूदु न आहे ऐं बका जेके आहिनि असांखे 3 ख़ानदान ॿुधाया आहिनि, जेकमाबाद जा जेके मज़ारी, सुंदराणी ऐं बिजाराणी। अवां छा था सम्झो त इन्हनि में पाण में इख़्तिलाफ़ बि साम्हूं अचनि पिया? ॿुधण में इहो पियो अचे त इहे सीटुनि ते जेके आहिनि हिक ॿिए जे साम्हूं माण्हू बीहारण जे लाइ तयारु थी विया आहिनि, त छा पाकिस्तान पीपल्स पार्टी में अंदरूनी जेके इख़्तिलाफ़ आहिनि उहे केतिरी हद ताईं सॉल्व थी सघिया आहिनि मकानी चूंडुनि जे हवाले सां? जी, कश्मीर ज़िले अंदरि शुरू खां वठी जेके इहे 3 ख़ानदान जेको सियासी तौर ते जेको आहे असर रखनि था, असरसूप उनमें जेको आहे सरदार सलीम जान मज़ारी आहे ऐं पंहिंजो मीर ग़ुलाम आबिद जेको आहे सुंदराणी आहे या मीर शबीर अली बिजराणी आहे। उनखां पहिरियों जेको आहे मुंहिंजो वालिद साहब जेको आहे मीर हज़ार ख़ान बिजराणी, इहे सभु जेको आहे हिते बाक़ाइदा असर रखनि था। गुज़िरियल प्रोग्राम में बि मूं जेको आहे अशफाक़ खे साॻी ॻाल्हि जेको आहे रखी हुई त इहे 3 जेके ख़ानदान आहिनि या जेके इहे असांजे कश्मीर ज़िले जे जेके स्टेक होल्डर आहिनि सियासी तौर ते, इहे सभु जेको आहे पीपल पार्टी में जेको आहे हिन महिल जेके मौजूदु आहिनि, इन्हनि में पाण में बिल्कुलु अंदरूनी तौर ते इख़्तिलाफ़ मौजूदु आहिनि। इहे इख़्तिलाफ़ शुरू खां वठी इन जा पाण में रहिया आहिनि। हिन महिल बि जेके आहिनि इहे इन्हनि जा इख़्तिलाफ़ जेके आहिनि उहे मौजूदु बिल्कुलु आहिनि, पर साॻे टाइम ते इहे सभु जेके आहिनि जेके स्टेक होल्डर सियासी तौर ते जेके कश्मीर ज़िले जा इहे पाकिस्तान पीपल पार्टी में शामिल आहिनि। ख़ुदि जेको आहे पाकिस्तान पीपल पार्टी जेका मर्कज़ी क़यादत आहे या उन पार्टी जेके चेयरमैन आहे या जेके सिंध जो सदर आहे, उन जेको आहे इन सभु टिनी खे जेको आहे इहो टास्क ॾिनो आहे। इख़्तिलाफ़ात पंहिंजी जॻह ते, पर हीअ जेके मकानी चूंडूं आहिनि इन में वधि खां वधि जेका कोशिशि करे जेको आहे हितां जा जेके पीपल पार्टी जा जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि खे जेको आहे कामयाबु करायो वञे ऐं इहा ई सूरत हाल हिन महिल जेका आहे जारी आहे। सूरत हाल इहा आहे त तव्हां गुज़िरियल प्रोग्राम में मूं अव्हांखे इहो जेको आहे पंहिंजे आवाम खे जेको आहे पंहिंजे चैनल जे थ्रू ॿुधायो हुयो त भाई इन्हनि हिते जेको सूरत हाल इहा आहे त यूसियूं हुजनि, टाउन कमेटी हुजे, म्यूनिसिपल कमेटी हुजे या डिस्ट्रिक्ट काउंसिल हुजे, हर हंधि जेको आहे कोशिशि कई पई वञे त पाकिस्तान पीपल पार्टी जा जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि खे जेको आहे कामयाबु कराए, उन्हनि खे जेको टिकेटूं ॾियनि उनखे कामयाबु कराइजे। पर अच्छा सूरत हाल हिन महिल किरपाल, ये जेके 3 ख़ानदाननि में इख़्तिलाफ़नि जूं ख़बरूं साम्हूं अचनि पियूं, उहे इख़्तिलाफ़ इन जे करे त न आहिनि त अवामी मसइला जेके आहिनि हल न थिया आहिनि, इन जे करे उन्हनि में इख़्तिलाफ़ थिया आहिनि? इख़्तिलाफ़ इन जे करे थिया आहिनि न त उन्हनि जे मनपसंदि उम्मीदवारनि या मनपसंदि माण्हुनि खे जेके मकानी चूंडुनि जूं टिकेटूं न ॾिनियूं वियूं आहिनि। मकानी जेके इदारनि जूं चूंडुनि जेके टिकेटूं आहिनि तव्हांजे साम्हूं बिल्कुलु मां वाज़े कंदो वञा त सभिनी जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि जे मनपसंदि माण्हुनि खे, उन्हनि जे माइटनि खे ऐं जेके उन जा वेझा इतादी आहिनि उन्हनि खे ॾिनियूं आहिनि। छाकाणि त हिन दफ़े जेको आहे जेके टिकेटूं गुज़िरियल भेरे जेको आहे पार्टी जी क़यादत फ़ैसिला कया, पर हिन दफ़े जेको आहे कश्मीर ज़िले अंदरि जेके हिननि जा चूंडियल नुमाइंदा आहिनि इहे फ़ैसिला उन्हनि जे हथ में ॾिना विया हुआ, तंहिं करे उन्हनि ते इख़्तिलाफ़ात कोन्हनि। पर हीअ जेके इख़्तिलाफ़ात आहिनि शुरू खां वठी इन्हनि जा सियासी इख़्तिलाफ़ात आहिनि पाण में, कॾहिं कॾहिं हिक ॿिए जा इतादी हूंदा आहिनि। छाकाणि त कुझु चूंडूं अहिड़ियूं बि थियूं, बकामोन खे ख़बर आहे, असांजे नाज़रीन खे ख़बर आहे, सरमत खे ख़बर आहे त कुझु चूंडुनि में अहिड़ियूं चूंडूं बि थियूं जेके मकानी हुजनि या जेके आम मुल्क जी चूंडूं आहिनि, उनमें मीर आबिद ख़ान जेको आहे सुंदराणी ऐं सरदार सलीम जान मज़ारी जेको आहे पाण जा हिक ॿिए जा जेको आहे मुख्य इतादी हुया। पर
कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि सियासी जेके ॻाल्हियूं आहिनि उन ते हिन जा इख़्तिलाफ़ जेके शुरू खां ई रहंदा पिया अचनि जेके हिन महिल बि मौजूदु आहिनि पर इहे टई धुरियूं हिन महिल बि पाकिस्तान पीपल पार्टी में वेठल आहिनि। ऐं इशफाक़ जेका मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, कश्मीर जे अंदरि जेको आहे कश्मीर जेका टाउन कमेटी आहे उन में जेको 11 वार्ड आहिनि 11 वार्ड में हिन महिल मजमूई तौर ते पहिरीं 70 जेको आहे जेका उम्मीदवारनि पारां जेके फॉर्म भराया विया, हिन महिल मजमूई तौर ते 36 जेको आहे उते उम्मीदवार जेके चूंड विड़ी रहिया आहिनि। जेका दिलचस्प उते सूरत हाल आहे उते इहा आहे त जेको टाउन कमेटी जो अॻूणो चेयरमैन आहे इसरार अहमद खोसो जेको पाकिस्तान पीपल पार्टी जो इंतिहाई पुराणो वर्कर आहे, कुर्बानियूं ॾींदड़ वर्कर आहे, हिन भेरे जेको आहे उनजो जेको पंहिंजो तक हुयो वार्ड नंबर जेको 11 उन ते उनखे पीपल पार्टी जी टिकट न ॾिनी वई, उते जनता हू हथु खणी वियो ऐं उतां जेको पीपल पार्टी जंहिं माण्हू खे टिकट ॾिनी आहे उहा आहे मियां मोहम्मद यूसुफ रसूल जेको बिना मुक़ाबले कामयाबु थी वियो आहे। इसरार अहमद खोसो हिन महिल जेको आहे कश्मीर जी टाउन कमेटी वार्ड नंबर 5 ते जेको आहे चूंड विड़ी रहियो आहे, उते जेको आहे हू आज़ाद हैसियत में चूंड विड़ी रहियो जंहिं त पीपल पार्टी पारां हिकु हिंदू नौजवान आहे राजेश कुमार लुंड जेको आहे उनखे उहा टिकट ॾिनी वई आहे। हिन महिल जेको आहे उते इहा दिलचस्प सूरत हाल आहे ऐं सजमूरे शहर में जेको आहे इन जेको आहे वार्ड ते जेको समूरे शहर जूं ऐं माण्हू जेको आहे या जेके सियासी माण्हू आहिनि जेके हितां जा समाजी माण्हू आहिनि उन जो हिते नज़रूं आहिनि। जी इशफाक़। ठीकु आहे, कृपाल असां सां गॾु मौजूदु रहिजो। सरमद, असां जीअं रिपोर्ट ॾिठीसीं ठुल जे हवाले सां त ठुल जी जेका सूरत हाल आहे उहा का एतिरी बहितर न आहे। ज़ाहिरा मुख़्तलिफ़ स्कीमूं पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां अनाउंस कयूं वियूं हूंदियूं, उन्हनि ते कमु शुरू बि थियो हूंदो, पर पूरी सिंध जीअं ठुल में बि ईअं थियो हूंदो त उहे स्कीमूं रोलड़े जो शिकार थी वियूं हूंदियूं। ठुल में केतिरियूं स्कीमूं पाकिस्तान पीपल्स पार्टी शुरू कयूं जेके हिन वक़्त ताईं करप्शन जो शिकार थी चुकियूं आहिनि? जी बिल्कुलु, सभ खां वधीक जेको अहम माण्हू जो बुनियादी मसइलो हूंदो आहे, बुनियादी ज़रूरत हूंदो आहे, उहो आहे मिठे पाणी जो। 2013 में 2012 में पीपल पार्टी जो एमपी मरू मीरसन खान खोसे उन 58 करोड़ जी लागत सां मिठे पाणी जी स्कीम जेका मंज़ूर कराई, जेका रिवाइज़ करे हिन वक़्तु 98 करोड़ रुपया माना लॻभॻि 1 अरब रुपया जेका हुन ते रखिया विया आहिनि। हिन वक़्तु ताईं 2012 खां वठी 2022 9 साल थी विया। हिन वक़्तु ताईं उहा मिठे पाणी जी जेका स्कीम उहा मुकमल न थी सघी आहे। शहरी गंदो ऐं किनो पाणी वापराइण ते मजबूर आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हालात कुझु महीना पहिरीं जेका सूबाई सलाहकार एजाज़ जखराणी ऐं ठुल जो एमपी आहे डॉक्टर सोहराब सरकी खां मूं ई सुवाल कयो जेको हिन वक़्तु बि सोशल मीडिया ते जेको वायरल थी रहियो आहे माण्हू, त डॉक्टर सोहराब ऐं एजाज़ जखराणी चयो त हिन जून माना अॼु माना जून वारे महीने में जेका मिठे पाणी जेका स्कीम उहा मुकमल कई वेंदी। तव्हां यकीन कयो त राति 12 खां वठी ठुल जा जेके बाशूर माण्हू उन्हनि उहो साॻियो वीडियो क्लिप जेका सिंध टीवी न्यूज़ ते हुनजो इंटरव्यू ॾिनो उहो हलाइनि पिया त जेका ठुल जी मिठे पाणी जी स्कीम शुरू न थी सघी आहे। हिन वक़्तु केतिरियूं स्कीमूं तव्हां ठुल जी हालत इंतिहाई बदतर थियल आहे। तव्हांखे 1988 खां वठी हिन वक़्तु ताईं ठुल वारे तक ते पीपल पार्टी जो उम्मीदवार कामयाबु थिया आहिनि। हिन वक़्तु जो कमु 93 खां वठी डॉक्टर सोहराब एमपी थींदो रहियो। वरी डॉक्टर सोहराब काफ लीग में हली वियो त 2008 खां 2013 ते जेको मीरसन खान खोसो एमपी थियो। तव्हांखे ॿुधाइनि 2000 ठुल तालुके में जेका वॾे में वॾी करप्शन जेका थी आहे उहा 2008 खां 2013 थी आहे। उन जो जेको नेम नोटिस वरितो, नेम में रेफरेंस बि दाख़िल करोड़ रुपए जो केस ठुल मां करोड़ रुपया कढाए विया 2009 में। उनजो केस किताब हले पियो। हाणे कुझु महीना पहिरियों उन केस में जेका अॻूणो टीएमओ आहे उन समेत केतिरनि माण्हुनि खे सज़ा बि अची चुको आहे। हुन वक़्तु जेका जेल भोॻे रहिया। हिन वक़्तु ठुल में तालुके में कंहिं बि क़िस्म जो को बि कमु न थी सघे। हा, अलबत्ता इहे जेके माण्हुनि खे जीअं बकामत ॻाल्हि कई, जीअं किरपाल केसवाणी ॻाल्हि कई त जो माण्हुनि खे ॾाढा आसरा ॾिना त माण्हुनि खे हिन वक़्तु बि तव्हांखे वॾी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हिते सरकारी स्कीमुनि खां अलावा मां ॿी ॻाल्हि एड कयां, हिते वरी जेको वॾेर को जेको लठ आहे, वॾेर को लठ इस्तेमालु थिए थो। जीअं माज़ी में इहा ॻाल्हि एजाज़ खान जखराणी जो लठ इस्तेमालु थींदो आहे, अहिड़े तरीक़े सां सरदार ज़ुल्फ़िकार सरकी आहे त कबाली सरदार आहे उनजो लठ इस्तेमालु थींदो आहे। अहिड़े तरीक़े खोसा बिरादरी जो लठ इस्तेमालु। हिन वक़्तु जेका उन जो लठ इस्तेमालु कयो हिते माण्हुनि खे हिसाए पियो वञे, माण्हुनि खे ॿधाए पियो वञे। एतिरे हद ताईं जेको माण्हू वितड्रा थियण लाइ तयारु न आहे त उन्हनि खे मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमालु कया पिया वञनि। कंहिंखे जेका जंहिंमें कारें जा इल्ज़ाम जा धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि, मुख़्तलिफ़ धमकियूं ॾेई करे हुनखे विहारे पियो वञे। हिन वक़्तु तव्हांखे ॿी वरी हिकिड़ी सूरत तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जेका पीपल पार्टी सदर आहे एजाज़ जखराणी, उन जेके टिकेटियूं विरहायूं एजाज़ खान जखराणी जो इंतिहाई क़रीब तरीन माण्हू तव्हां ॾिठो हूंदो। जॾहिं बि एजाज़ खान किथे बि को प्रोग्राम हुजे या नेब जी हाज़िरी हुजनि, उते जेको आहे राम जेको पीपल पार्टी जो ज़िले
टिकट आहे उहो हुन सां गॾु हूंदो आहे। रामतला कोसो जंहिं बाबति ॿुधाए पियो वञे त रामतला खान कोसे खे जेको आहे इलेक्शन थींदी आहे त रामतला कोसो करोड़ रुपया डोनेट बि पिणु कंदो आहे, पोइ खणी उधर तौरु कंदो आहे। उन खे टिकट यूसी बहादुरपुर आहे उते उन खे टिकट न ॾिनी आहे, उहो आज़ादु उम्मीदवार तौरु विड़ी रहियो आहे, जंहिंजे करे पीपल पार्टी खे यूनियन कौंसिल जेका बहादुरपुर आहे त पीपल पार्टी जेका वॾे मार्जिन सां हाराए पई, उते हिकिड़ो टिकट हिकु आमिर खान खोसो आहे कमदार खे ॾिनो आहे। साॻी तरह सां कोट जंगू में ख़बर हूंदो बकाम किरपाल खे त सोबदार खान खोसो तमामु वॾो नालो खोसा बिरादरी जे जंगवाणी में पाड़े में आहे। सोबदार खान खोसो जेको बिना मुक़ाबले जेका उनजी 6-7 पोलिंग स्टेशनूं ऐं 1 वे पोलिंग स्टेशनूं, उते जेका पीपल पार्टी टिकट उनजे उनजे मिटनि माइटनि खां खसे करे ॿिए उम्मीदवार खे ॾिनो आहे। पीपल पार्टी टिकट उते ज़िला कौंसिल ते जेका पीपल पार्टी टिकट ॾिनी आहे अली अरमान खोसे खे, जेको पीपल पार्टी सिटी जो सदर आहे। सिटी जे सदर खे हिकिड़े जेका यूनियन कौंसिल जेका ज़िला कौंसिल जेका टिकट ॾिनी आहे, एतिरे हद जो माण्हू टिकट वठण लाइ वीचार खोड़नि यूनियन कौंसिल ते अहिड़े क़िस्म जी सूरत आहे। तव्हां ॿुधाईंदो हलां त जेका पंहिंजो जेतोणीकि पीपल पार्टी जेको टाउन कमेटी सरदार सोराब खान सरकी उते 4 वार्ड आहिनि, तव्हां यकीन कयो उते PTI जो उम्मीदवार बि बीठो, आज़ादु उम्मीदवार बीठा, उन्हनि खे कहिड़ी असांजे मार्फत उन माण्हुनि खे बदिराए सुधराए जेल में विझराए करे उन्हनि खे उते अनापोज़ करायो। साॻी तरीक़े सां हिन खे किरपाल खे बि ख़बर आहे, पकाम खे ख़बर आहे त मीरपुर बोड़ो आहे, उते बि पिणु बोड़ा बिरादरी जो लठ इस्तेमालु थींदो आहे। उते जेका 4 वार्डनि ते बिना मुक़ाबले पीपल पार्टी जा उम्मीदवार थिया आहिनि, पर हिकिड़े वार्ड ते जेको जोया जो उम्मीदवार आहे उहो कामयाबु थियो। उते जेको जोया जेको ताक़तवर माण्हू आहे बोड़ो ज़िद करे बीहो, नतीजे में हुनखे उते हिकिड़ो पंहिंजो कौंसिल ॾिनी वई। हिन वक़्तु जेका ठुलताल खे बि सूरत आहे जेको ज़िला कौंसिल जो चेयरमैन जो उम्मीदवार आहे ताहिर हुसैन खोसो, उहो कौंसिल थी न सघियो आहे, जेतिरो हुन ताज़ो पीपल पार्टी जेके MPशिप लाइ जेका अप्लाई बि कई, जंहिं लाइ चइबो हुयो त जेके ताहिर हुसैन खोसो जेका कौंसिल बि खटे नथो सघे, उहा जेका MPS सीट ते कहिड़े सूरताल वेंदो, जेतोणीकि हिते हिन वक़्तु इहा सूरताल इहा आहे। ठीकु आहे सरमद असां सां गॾु मौजूदु रहिजो। बका इहो आगाह कजो त कंदकोट जा बुनियादी मसइला छा मुकमल तौरु हल थी चुका आहिनि, जेकॾहिं हल न थिया आहिनि त उनजी वजह छा आहे ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं स्कीमूं आहिनि जेके 2008 खां वठी 2022 ताईं कंदकोट में मुकमल न आहिनि थियूं ऐं करप्शन जो शिकार थियूं आहिनि? मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त सभ खां पहिरियों त असांखे हिते लेकव्यू पार्क ॾिनो वियो हो पीपल्स पार्टी जे पहिरीं गवर्नमेंट में, जंहिंमें सरदार सलीम जान मज़ारी जेका आहे त हितां जो ज़िले जो जेका आहे त नाज़िम थियो, उन वक़्त में लेकव्यू पार्क में करोड़ रुपया ख़र्च कया विया, पर अॼु ॾींहुं ताईं उहो लेकव्यू पार्क में जेका उते कंस्ट्रक्शन थी, जेके करोड़े रुपया ख़र्च कया, करोड़े मां सम्झां थो त मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ त 40 खां 50 करोड़ खां बि वधीक उते ख़र्च कयो हो। अॼु उते तव्हां ॾिसो त उहे दीवारूं किरी पिया, उते जेके बि आहिनि गिरला लॻल आहिनि, उहे लोही गिरलूं हुयूं उहे लाहे विया, ऐं उते जेके कंस्ट्रक्शन थी उहे कंस्ट्रक्शन उहा किरण थिया। तमामु वॾो इलाइक़ो लेकव्यू पार्क शहर जे लाइ तमामु हिकु सुठी शइ हुई, जेका अॼु ॾींहुं ताईं उहो न थी सघियो आहे। ऐं बुनियादी मसइला इहे आहिनि त कंदकोट शहर जे माण्हुनि खे कुझु बि न खपे, कम से कम उन्हनि जो एतिरो त हक़ आहे हुननि खे मिठो पाणी ॾिनो वञे। इहो मिठो पाणी असांजे शहर जो इंतिहाई बुनियादी मसइलो आहे, जेको अॼु ॾींहुं ताईं हल न थी सघियो आहे। ॿियो हुते असांजे इलाइक़े जा बुनियादी मसाइला आहिनि, क़बाइली तकरारूं आहिनि। अॼु हितां जा सरदार घर घर वोट जे लाइ त वञनि था, पर क़बाइली तकरारनि जे लाइ अॼु ॾींहुं ताईं हुननि ताईं कुझु बि न ॿारे सघियो आहे, ऐं क़बाइली तकरारनि जे लाइ हू हल करण जे लाइ तयारु न आहिनि। हिते जो जेको अमन अमान जो मसइलो आहे उहो काफ़ी वक़्तु अॻु में इंतिहाई गंभीर हुयो। हाणे नओं SP साहिबु आयो आहे अमजद शेख साहिबु, कुझु बहितरी आहे, पर अञा वधीक बहितरी जी पिणु ज़रूरत आहे। हितां जे अमन अमान जे मसइले जे लाइ माण्हुनि खे जेका आहे त तमामु सख़्तु ज़रूरत आहे। हितां जे रोड रस्ता, हितां जे जेके स्कीमूं आहिनि, हिते जेके वॾा माण्हू आहिनि, हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, उन्हनि पंहिंजे नौकरनि खे अप्रूवल कराए छॾियो आहे। जेके ॿिया प्रोफेशनल कॉन्ट्रेक्ट हुया, उन प्रोफेशनल कॉन्ट्रेक्ट जेके 2 लाख खां 3 लाख रुपया सालानो जेका लेसन जो भरनि था, पर उहे पंहिंजे रोज़गार खां महरूम आहिनि। ऐं हिते जेके कंस्ट्रक्शन जो जेके ठीका आहिनि, उहे बि उन्हनि जे नौकरनि खे ऐं मनपसंद माण्हुनि खे ॾिना वञनि था। इहे तमामु हितां जे इंतिहाई बुनियादी मसइला आहिनि, ऐं हितां जे माण्हुनि खे रोज़गार जो मसइलो आहे।
हितों जे माण्हुनि खे तालीम जो मसइलो आहे। 300 खां वधीक हिते स्कूल जेके आहिनि त जेके आहिनि उहे बंदि पिया आहिनि। उन स्कूलनि खे खोलण जे लाइ को बि तयारु न आहे। पंहिंजे बका सिर्फ़ु ऐं ये सिर्फ़ु एतिरा मसला अवां जेके ॿुधायो पिया 2008 खां वठी 2022 ताईं हुकूमत पाकिस्तान पीपुल्स पार्टी कई आहे सिंध में, त हिन वक़्तु पाकिस्तान पीपुल्स पार्टी कहिड़ियुनि बुनियादनि ते कहिड़ी कारकर्दगी ते अवाम खां वोट पई वठे ऐं अवाम छाजे करे पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे ॿीहर वोट पई ॾिए? ॾिसनि, हितों जी माण्हुनि जी मजबूरी आहे। इन्हनि वॾेरनि जे हितों हिननि जा झेड़ा झगड़ा हुननि जे ख़ैर कराइण ऐं उन्हनि जो सभु कुझु इन वॾेरनि जे हथ में आहिनि। असां वटि तालीम तव्हांखे ॿुधायां त बुनियादी तालीम, बुनियादी सहूलियत आहे, सिहत जूं सहूलियतूं मौजूदु न आहिनि। माण्हू जेके तालीम जे लाइ स्कूल जे लाइ पढ़ंदा, न त हितों जा माण्हू ॿार पढ़ंदा, न त उहे वॾेरे को छा हक़ वठी सघंदा। स्कूल बंदि आहिनि, हिननि खे को ॻणती न आहे। बाक़ी जेके पंहिंजा उन्हनि जा जेके हितों जे इलाइक़े जे ख़ासि माण्हुनि जा इस्पतालुनि जो हाल ईअं भींग लॻो पियो आहे। दवायूं मिलनि नथा इस्पतालनि में, हाल ईअं लॻो पियो आहे, बेहाल लॻो पियो आहे। पर हितों जो माण्हू वञे त काॾे वञे? ऐं वोट जी मजबूरी आहे। जेकॾहिं वॾेरे खे वोट नथा ॾियनि, हितों जा माण्हू वॾेरनि जा ईअं सभु त पढ़ियल लिखियल माण्हू त अलॻि जी ॻाल्हि आहे, पर जेके ॿिया माण्हू आहिनि उन्हनि जी मजबूरी थी आहे जो हुननि खे ॿियो को ऑप्शन आहे न हू वोट ॾियनि ॿिए कंहिंखे। ठीकु आहे किरपाल इहो ॿुधाइजो त असां पाकिस्तान पीपुल्स पार्टी ते तनक़ीद कयूं पिया ऐं असांजो इहो हक़ बि आहे छो त 14 साल पाकिस्तान पीपुल्स पार्टी हुकूमत करण खां पोइ अगरि कुझु डिलीवर न करे त तनक़ीद उन ते ऑब्वियसली थींदी बि। पर पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल टाउन कमेटी बख्शापुर में बि चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जेके आहिनि फारूक अहमद डोमकी ऐं अमित कुमार जेके आहिनि उहे बख्शापुर में फंक्शनल लीग जा रहिया आहिनि। बख्शापुर में पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल डिलीवर करे छॾियो आहे जो उते सभु कुझु सही आहे ऐं सभु बुनियादी सहूलियतूं मौजूदु आहिनि? न अशफाक जेको आहे ओवरऑल जेको मां जेकी सरनत ॻाल्हि कई बकामान कोई आहे अॻे पंहिंजे गुज़िरियल प्रोग्राम में ॻाल्हि कई हालत इहा आहे कश्मीर खां वठी कराची ताईं पूरे सिंध में जेका आहिनि मकानी इदारनि जेके हालतूं आहिनि साॻियूं आहिनि। कंहिं बि हंधि जेको आहे कंहिं बि क़िस्म जो कोई अहिड़ो ख़ातिर ख़्वाह जो कमु जेको चइजे न उहो न थियो आहे। हा, थोरा घणा कम ज़रूर थिया आहिनि छाकाणि त ठीकु ठाक हिननि खे बजट मिली आहे। यूसीन में जेको आहे ग़रीब औरतुनि खे किथे किथे जेको सिलाई मशीनूं ॾिनियूं हुयूं या जिते नलका ग़रीब माण्हू खे कुझु हंधि नलका ॾिना विया या कश्मीर टाउन हुजनि या ॿिया जेके कंदकोट आहे जेका बादाठुल आहे उन टाउन में जेके आहिनि सनासुका जेके नंढा नंढा कम आहिनि उहे थिया आहिनि। पर जेके बुनियादी मसइला आहिनि उहे अञा हिन महिल बि जेको आहे पंहिंजी जॻह ते उहे किरपाल मौजूदु आहिनि। 2022 में बि असां पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी परफॉर्मेंस काउंट कंदे वक़्तु इहो था ॾिसूं त कुझु ग़रीब औरतुनि खे सिलाई मशीनूं ऐं कुझु ग़रीबनि खे नलका ॾिना विया आहिनि। छा 21वीं सदी में इहा परफॉर्मेंस आहे त नलका ऐं सिलाई मशीन ॾेई ऐं अवाम खे राज़ी कजे? हाँ, मां यही ॻाल्हि कयां थो न। असल में जेके बुनियादी मसइला आहिनि अशफाक उहे पंहिंजी जॻह ते अञा मौजूदु आहिनि। हाणे छा कजे त असां जेका कश्मीर ज़िले जे अंदरि जेका सूरत हाल आहे मूं पहिरियों बि तव्हांखे अर्ज़ु कयो जेके सियासी तौर ते जेके स्टेक होल्डर आहिनि जेके असर रसूख़ रखंदड़ सियासी असर रखंदड़ मां जेके शख़्सियतूं आहिनि उहे टई वॾा ख़ानदान आहिनि जंहिंमें मज़ारी साहिबु आहे, सुंदरानी साहिबु आहे, बिजरानी साहिबु आहिनि। इहे जेके वॾा ख़ानदान आहिनि इहे सभु पाकिस्तान पीपुल पार्टी में हिन महिल वेठा आहिनि ऐं जेके हितां जे जेके हिन महिल बि जेके मकानी दरनि जेके चूंडूं आहिनि मूं अॻु में बि जेको अर्ज़ु कयो त उहे इन्हनि जे हथ में ॾिनियूं आहिनि। यकीनन हू पंहिंजा जेके माइट आहिनि अज़ीज़ आहिनि या जेके उन्हनि जा वेझा इतादी आहिनि हू कोशिशि कंदा त जेका उन्हनि खे टिकटूं ॾेई मकानी इदारनि जे जेके सीटूं आहिनि उहे सभु जेको आहे पीपुल पार्टी खे खटाइजनि। सूरत हाल असल में इहा आहे। बाक़ी जेके तव्हां पहिरीं मूंखे जेके सवाल कयो उन में रोले जो शिकार स्कीमूं आहिनि हिकिड़े पाकिस्तान पीपुल पार्टी जे दौर में हिकिड़ी जेका असां वटि स्कीम आहे जेका पब्लिक लाइब्रेरी जेका ठहे पई उहा जेका हिन महिल कंप्लीट न थी आहे। उन केतिरा ई जेके करोड़ ख़र्च कया आहिनि। पर हिकिड़ी स्कीम जेका असां वटि अहिड़ी आहे जेका नियाणियुनि जी जेका तइलीम जो जेको आहे हायर सेकेंडरी स्कूल आहे जेको मशरफ दौर में जेको आहे असां वटि जेको मंज़ूर थियो उनखां बाद हिन महिल ताईं वञी 2006 खां वठी हिन महिल ताईं मुसलसल जेको आहे हर साल जेके हूंदे पैसा रखिया वेंदा आहिनि जेको आहे ज़िले हुकूमत पारां बि पैसा रखिया पिया विया पर उहो अॼु ताईं जेको आहे उहो कंप्लीट न थी सघियो आहे। जेकर के कुझु थोरो घणो जेके कमु रहंदो बि आहे मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त उनखे जल्दी कंप्लीट करे जेको आहे तइलीम खाते हवाले कयो वञे त जीअं जेको आहे कश्मीर जेके नियाणियूं आहिनि उहे हायर सेकेंडरी स्कूल में जेको आसानी सां पंहिंजी तइलीम हासिल करे सघनि। ठीकु आहे। किरपाल केसवाणी, बाका मोहम्मद बंगवार, सरमद कुरनानी, अवां टिनी जी वॾी महिरबानी। अवां असांखे ग्राउंड रियलिटीज़ जेके आहिनि पंहिंजनि शहरनि जूं ऐं तालुक़नि जूं उन्हनि खां आगाह कयो। नाज़रीन, 21वीं सदी पई हले ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जंहिं
14 साल हिकु सूबे ते हुकूमत कई हुजे ऐं जॾहिं हुन खां परफॉर्मेंस जो पुछियो वञे या हुनजी परफॉर्मेंस जो ज़िक्र कयो वञे त ग्राउंड रियलिटीज़ इहे साम्हूं ईंदियूं आहिनि त कुझु बेवा औरतुनि खे सिलाई मशीनूं ऐं कुझु ग़रीब माण्हुनि खे नलका ॾिना विया आहिनि। इहा आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी 21वीं सदी जी परफॉर्मेंस। न्यूज़ ब्रेक खां पोइ हाज़िर थियूं था। स्पेशल ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी आहे। असीं न्यूज़ ब्रेक खां पोइ सिंध टीवी न्यूज़ जी मकानी चूंडुनि जी स्पेशल ट्रांसमिशन में अव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार कंदासीं। ब्रेक खां पहिरियां असां डिस्कस कयोसीं पे कश्मीर ज़िले खे ऐं जेकमाबाद जे कुझु हिसनि खे जीअं ठुल आहे उनजो ज़िक्र कयोसीं, जंहिंमें असांखे असांजे रिपोर्टरनि ॿुधायो त उते बि साॻी सूरत हाल आहे ऐं मसइला अञा ताईं हल न थिया आहिनि। 21वीं सदी में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी जेका परफॉर्मेंस आहे बजाए उहा कंहिं मिसाली यूसी मिसाली शहर क़ाइमु करण जे असांखे इहो ॿुधायो थो वञे त कुझु यूसियुनि में बेवा औरतुनि खे सिलाई मशीनूं ऐं कुझु ग़रीबनि खे नलका ॾिना विया आहिनि, जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी जी 14 सालनि जी असांखे परफॉर्मेंस ॿुधाई पई वञे। हींअर ज़िक्र कंदासीं शिकारपुर ज़िले जो। शिकारपुर ज़िले में केतिरा कम थिया आहिनि, अवामी नुमाइंदा छा पिया कनि ऐं हिन वक़्तु मकानी चूंडुनि जे हवाले सां उतां जी सूरत हाल छा आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके मुख़्तलिफ़ धड़ा आहिनि उन्हनि में इख़्तिलाफ़ जूं ख़बरूं बि साम्हूं अचनि पियूं, छो त मुख़्तलिफ़ शहरनि ऐं मुख़्तलिफ़ तालुकनि में मुख़्तलिफ़ जेके सरदार आहिनि या जेके भोतार आहिनि उहे चाहिनि था त असांजा माण्हू असांजा जेके पंहिंजा आहिनि जीअं पुट भाइटिया भटीजा या अहिड़ी तरह उनजा जेके दोस्त आहिनि हू चाहिनि था त उन्हनि खे टिकटूं ॾिनियूं वञनि, उहे ई काउंसलर थियनि, उहे ई चेयरमैन थियनि, उहे ई डिस्ट्रिक्ट काउंसिल जा मेंबर थियनि। बाक़ी जेका आम आवाम आहे उन जे लाइ केर बि सोचण जे लाइ तयारु न आहे। हिन वक़्तु अगरि ॻाल्हि कजे टिकटुनि जे हवाले सां या उम्मीदवार बीहारण जे हवाले सां त उन वक़्तु बि सिर्फ़ु पंहिंजनि खे ॾिठो पियो वञे ऐं पंहिंजनि मफ़ादनि खे ॾिठो पियो वञे, जॾहिं त इलेक्शन खां पोइ बि पंहिंजा मफ़ाद ई ॾिठा वेंदा आहिनि ऐं पंहिंजनि लाइ ई कुझु कयो वेंदो आहे। अवाम लाइ केर बि सोचण जे लाइ तयारु न आहे, केर बि कमु करण जे लाइ तयारु न आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी खां जेकॾहिं पुछियो वेंदो आहे त असांखे अंग अखर ईअं ॿुधाया वेंदा आहिनि त सिंध ते अरबें खरबें रुपया डेवलपमेंट जे नाले ते ख़र्च थी चुका आहिनि, पर ग्राउंड रियलिटीज़ छा आहिनि। ग्राउंड रियलिटीज़ असांखे ॿुधाइनि थियूं त मुख़्तलिफ़ शहरनि में पीअण जो साफ़ पाणी बि मौजूदु न आहे, बुनियादी इंफ्रास्ट्रक्चर मौजूदु न आहे ऐं ॿारनि जे स्कूल में जेका बुनियादी सहूलियतूं हुजणु खपनि उहे न आहिनि, लाइब्रेरियूं न आहिनि ऐं ड्रेनेज जो बुनियादी सिस्टम बि मौजूदु न आहे। शिकारपुर ज़िले जी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त उतां जा जेके मसइला आहिनि उन्हनि खे हाईलाइट कयो वञे। असां सां गॾु मौजूदु आहिनि शिकारपुर खां सारंग बपड़ सिंध टीवी न्यूज़ जा रिपोर्टर आहिनि, ज़ुबैर अबड़ो खानपुर महर खां सिंध टीवी न्यूज़ जा रिपोर्टर असां सां गॾु मौजूदु आहिनि, जॾहिं त गढ़ी यासीन खां असांखे जॉइन कयो आहे शफ़ीक महर साहब। अवां टिनी जी वॾी महिरबानी। सारंग मां जेकॾहिं अवां खां शुरूआत कयां त शिकारपुर जेको शहर आहे शिकारपुर डिस्ट्रिक्ट जो हेडक्वार्टर भी है वो, त मां जेकॾहिं अवां खां पुछा कयां त पाकिस्तान पीपल्स पार्टी कहिड़ा तीर मारिया आहिनि उते जेको आम लफ़्ज़नि में चयो वेंदो आहे, त छा अवां बि मूंखे इहो ॿुधाईंदव त कुझु बेवाउनि खे सिलाई मशीनूं ऐं कुझु ग़रीबनि खे नलका ॾिना विया आहिनि। छा शिकारपुर में भी पाकिस्तान पीपल्स पार्टी जी 14 सालनि जी कारकर्दगी सिलाई मशीनूं ऐं नलका ई आहिनि? जी बिल्कुलु अशफाक, शिकारपुर हिकु तारीख़ी ज़िलो आहे जेको वॾी तारीख़ रखे थो ऐं पुराणो पेरिस बि जंहिंखे सॾियो वेंदो, जिते ख़ुशबूअनि जा छणकार थींदा, पर हाणे जेको आहे त हर घिटी में तव्हां जितां बि गुज़रंदव त तव्हांखे बदबू जेको आहे मिलंदी। ऐं ॿियो इहो त जेका तव्हां ॻाल्हि कई त छा डिलीवर कयो वियो आहे, डिलीवर कुझु बि न कयो वियो आहे। शिकारपुर में जेके बि चूंडिजी अचनि था माण्हू उहे फ़क़ति बंगलनि ते हाज़िरियूं भरनि था, बाक़ी अवाम वटि त उन टाइम वञनि था जॾहिं वोट जो वक़्तु अचे थो। पर उन हूंदे जेके शिकारपुर में 55 यूनियन काउंसिल्स आहिनि ऐं शिकारपुर में 6 ज़िले अंदरि जेके 6 टाउन कमेटीज़ आहिनि ऐं 1 म्यूनिसिपल कमेटी आहे, त उते
जे तव्हां उनजूं बजट्स खणी ॾिसंदो त माना हर महीने करोड़ रुपया अचनि था पिया। तव्हां शिकारपुर जी म्यूनिसिपल कमेटी खे ई तव्हां ॾिसो त हिकु महीने जेको आहे 3 करोड़ 45 लख रुपया बजट आहे उनजी जेका हर महीने हिननि खे मिले थी पई। पर उन हूंदे शिकारपुर जा 3 ई वार्ड तव्हां घुमी ॾिसंदो त किथे जेको आहे त नालियूं टुटल आहिनि, किथे पेवर ब्लॉक आहिनि त उनमें करप्शन कई वई आहे, उहे उते उजड़ी चुका आहिनि। जेके जेके पंहिंजा बंगले जा माण्हू आहिनि उन्हनि जी घिटियुनि में त पेवर ब्लॉक लॻल आहिनि, पर जेके तव्हां शिकारपुर जे मुख़्तलिफ़ पाड़नि में वेंदव जीअं किड़िया तमंदा या ठारूपुर आहे, उते गटरनि जा ढक बि न लॻाया विया आहिनि, जिते ॿारनि जा ॿुॾण जा वाक़िया बि जेको आहे शिकारपुर में काफ़ी पेश आया आहिनि। नंढड़ा ॿार उते जेको आहे त ॿुॾी फौत थिया आहिनि। शिकारपुर तबाह हाल आहे। उन सां गॾोगॾु शिकारपुर जा जेके पार्क आहिनि उनजी ज़िम्मेवारी बि म्यूनिसिपल कमेटी खे वञे थी, जेका उहा उन्हनि पूरी न कई आहे। शाही बाग खे ॾिसंदो त हर हंधि जेको आहे त उजड़ी वियो आहे, उहो ताज़ो हुनजी डेवलपमेंट थी आहे, 1 साल बि न थियो आहे त उनते करोड़ रुपया ख़र्च कया विया आहिनि। बाज़ार त ख़र्च जेको आहे त अंगनि अखरनि में या कागज़नि में ॾेखारियो थो वञे, पर उते तव्हां पोज़ीशन ॾिसंदव त उते हिकु त उहे वण न आहिनि जेके उते हुजणु घुरिजनि आहे, ॿियो त उतां जा जेका पिचिंग आहे या उते पेवर ब्लॉक लॻल आहिनि उहे बि जेको आहे तबाह हाल बणियल आहिनि। उन सां गॾोगॾु गणेश पार्क आहे, उते बि जेको आहे उहो ई हाल आहे। उनखां सवाइ शिकारपुर जी मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल में किथे किथे जेको आहे त पखा या सोलर लाइट्स या नलका जेको आहे त कंहिं जेको आहे त उहो बि जेको रामदिल यूनियन यूसी चेयरमैन आहे उन जेको आहे त विरहाया आहिनि। बाक़ी त शिकारपुर जो तमामु बुरो हाल आहे। ऐं शिकारपुर में जेको आहे त टोटल बजट मां तव्हांखे ॿुधायां त 55 यूसियूं आहिनि, हर यूसी ते 5 लख रुपया जेको आहे त अचनि था। 2 करोड़ 75 लख रुपया इहा टोटल बजट हर महीने जेको आहे त शिकारपुर ज़िले में बिना कंहिं रुकावट जे यूसियुनि जे अंदरि अचे थी, जेका उतां ई उॾामी वञे थी। तव्हां मुख़्तलिफ़ ॻोठनि में वेंदव त उते तव्हांखे न को रस्तो मिलंदो, न ड्रेनेज सिस्टम बहितर मिलंदो, न स्ट्रीट लाइट्स तव्हांखे मिलंदी। उनखां अलावा तव्हां शहरनि में ईंदव त तव्हांखे खानपुर जो हाल बि ज़ुबैर तव्हांखे ॿुधाईंदो। उनखां अलावा तव्हां मुख़्तलिफ़ जेके शहर आहिनि नंढा वॾा शिकारपुर जा उते वेंदव त तबाही आहे। ऐं किथे बि जेको आहे न स्ट्रीट लाइट आहे, न जेको आहे CCTV कैमरास आहिनि, न जेको आहे ड्रेनेज सिस्टम बहितर आहे। बहरहाल शिकारपुर में जेके बि हुकूमत रही आहे पीपल्स पार्टी जी, उन जेको आहे बेड़ो ॿोड़े छॾियो आहे शहर जो। ऐं मुख़्तलिफ़ जेके अपोज़िशन आहे उहा बि जेको आहे गुम थी वञे थी पई। वक़्तु अचण ते उहे इलेक्शन में ज़ाहिर थियनि था, पर अपोज़िशन कोई बि कमु नथी वठी सघे। त शहर में बाबा कोई बि मसइलो आहे त तव्हां इक़्तिदारी धुर जे ख़िलाफ़ उथी खड़ा थियो, पर अहिड़ी काई बि पोज़ीशन न आहे। हिते वंड विरासत वारो चकर आहे। ऐं सॼी सारी जेका वंड विरासत आहे उहा म्यूनिसिपल कमेटी हुजे, डिस्ट्रिक्ट काउंसिल हुजे, उतां जा चूंडियल नुमाइंदा हुजनि, मेंबर्स हुजनि, उहे पंहिंजो पाण में हिकिड़ी मिली भगत करे सॼी सारी बजट हड़प कनि था। ऐं शहरनि थोरे ज़िले अंदरि किथे बि कोई बि जेको आहे त कमु नथो करायो वञे। जी ठीकु आहे सारंग, असां सां गॾु मौजूदु रहिजो। ज़ुबैर, आगाह कजो त खानपुर में जतोही ऐं JUI इतिहाद कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे शिकस्त ॾियण जे लाइ। पहिरियां त इहो ॿुधाइजो त JUI ऐं जतोही इतिहाद पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लाइ केतिरो टफ जेको आहे साबित थी सघे थो, ऐं खानपुर जा बुनियादी मसइला बि हाईलाइट कजो त जीअं आवाम खे ख़बर पए त पाकिस्तान पीपल्स पार्टी छा परफॉर्म कयो आहे, छा डिलीवर कयो आहे खानपुर में। जी बिल्कुलु इतफ़ाक़, मां अवांखे ॿुधाईंदो हलां त 2015 जी जेका बल्दियाती इलेक्शन हुई उन में जमियत उलमा इस्लाम जो PP सां इतिहाद थियो हुयो। ऐं मुख़्तलिफ़ जेके यूसीज़ आहिनि उहे वंड विरासत में 3 जेका आहिनि यूसी JUI जे हिसे में आयूं, बाक़ी जेके 9 यूसी आहिनि उहे PP जे हिसे में आयूं। बाक़ी 6 जेके आहिनि 2015 जे इलेक्शन जे हवाले सां त डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जतोई NPP जे हवाले सां उन्हनि ॾे आयूं। उनखां बाद में उन्हनि जमियत उलमा इस्लाम जी जेके डिमांड हुयूं, जेके MPS जी सीट ते उन्हनि सां सपोर्ट बि कयो ऐं कुझु मुतालबात हुया, जेके मुआहिदा हुया, जेके गुज़िरियल जेको आहे सो 18 खां पोइ जेको आहे सो उन्हनि कंहिं बि उन मुआहिदे ते हुनखे उनखां पोइ जेके हाणे जेके बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां जेके ॻाल्हियूं थियूं ऐं ऐलान थियो इलेक्शन कमीशन जे पारां, त पोइ जमियत उलमा इस्लाम जो अमीर मौलाना अब्दुल्ला साहब पौड़ उन वटि जमियत उलमा इस्लाम वटि PP जो बि वफ़द आयो, जतोई ग्रुप जा बि जेके वफ़द आहिनि। माज़ी में जेको आहे NPP जतोई ऐं JUI कॾहिं बि जेको आहे सो मकानी चूंडुनि जे हवाले सां इता न कयो। ही पहिरियों जेको आहे सो इता थियो आहे हा PP जे मुखालिफ़। मां वटि ॿुधाईंदो हिन वक़्त ताईं ऐं असांजे तालके खानपुर जे अंदरि 15 यूसियूं आहिनि ऐं हिकिड़ी टाउन कमेटी आहे खानपुर। उन में जतोई ऐं जमियत उलमा इस्लाम जेके आहिनि इतिहाद कयो आहे तमामु यूसीज़ से, ऐं जंहिंमें जेको आहे सो 5 जेके यूसियूं आहिनि NPP ऐं जमियत उलमा इस्लाम जे इतिहाद उन अनापोज़ जेके आहिनि
उहे उन्हनि जा 5 यूसी जेका अनअपोज़ थी विया आहिनि। बाक़ी जेके 10 यूसियूं आहिनि उन में 9 यूसियुनि ते जमीयत उलमा इस्लाम जा ऐं जतोई ग्रुप जा जेके इत्तेहादी आहिनि उन्हनि गॾियल तौर ते जेको आहे सो उहे इलेक्शन विढ़ी रहिया आहिनि। जेका हिकिड़ी यूसी बिजाराणी आहे उन ते जेको आहे सो तेगो ख़ान तेगाणी जो जेको उम्मीदवार आहे उनजी हिमायत जेको NPP बि कई आहे ऐं जमीयत उलमा इस्लाम बि कई आहे। उते PP सां जेको आहे सो तेगाणी जेको आहे सो इलेक्शन विढ़ंदा। जेकॾहिं ॻाल्हि कजे त खानपुर सिटी जी त खानपुर सिटी में 8 वार्ड आहिनि ऐं माज़ी में इहे जेको आहे सो PP हितां 5 जेको आहे सो काउंसलर जूं सीटियूं घटियूं वाज़ी अक्सरियत जेको आहे सो माणी जंहिंमें जेको आहे उन्हनि जो चेयरमैन चूंडियो वियो हो। इते बि जेको आहे सो सिटी खानपुर जे हवाले सां बि जमीयत उलमा इस्लाम जो PP सां जेको आहे इत्तेहाद जुड़ियल हुयो। जतोई JU इतिहाद अव्हांखे लॻे थो त एतिरो मज़बूत आहे जो पाकिस्तान पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾेई सघे थो, या पाकिस्तान पीपल्स पार्टी आराम सां ऐं आज़ादी सां जेके सीटूं कढे सघे थी खानपुर मां? जी इशफाक, मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही पहिरियों दफ़ो आहे त जमीयत उलमा इस्लाम जो NPP जतोई ग्रुप जो जेको आहे सो BD इलेक्शन जे हवाले सां इत्तेहाद जुड़ियो आहे। ऐं मां अव्हांखे ॿुधायां त हिन वक़्त ताईं जेके 5 यूसियूं आहिनि उहे अनअपोज़ थियूं आहिनि जमीयत उलमा इस्लाम जूं ऐं जतोई इत्तेहाद जूं। बाक़ी बचियूं 10 यूसियूं जिन मां हिकु यूसी जेको आहे सो तेगाणी जी आहे जेका उनजी सेफ आहे, जिते PP जेको आहे सो उनजी मद मुक़ाबिल आहे जमीयत उलमा इस्लाम ऐं NPP जेको आहे सो तेगाणी ग्रुप जी जेको आहे सो हिमायत कई आहे। ऐं बाक़ी 9 यूसियूं आहिनि जंहिंमें टफ टाइम जेको आहे सो बिल्कुलु PP खे मिली सघे थो। हिते जेको आहे यूसी ज़रखेल आहे, यूसी तराई आहे ऐं यूसी आरिज आहे। इन्हनि में जेको आहे सो जमीयत उलमा इस्लाम जो सुठो वोट बैंक आहे। ऐं हिते माज़ी में जेको आहे BD मकानी चूंडनि 2015 में उन्हनि खटियूं हुयूं। हिन वक़्तु जेको आहे सो सूरत हाल इहा आहे त जेके बाक़ी यूसियूं आहिनि उन्हनि ते टफ टाइम थी सघे थो, मुक़ाबिलो सख़्तु थी सघे थो। ऐं इहे बि ज़रियनि वटां ई जेकी ॼाण आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे खानपुर तालके जी तमामु यूसियुनि ते जेको आहे सो शिकस्त थी सघे थी। ऐं मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको इत्तेहाद आहे इहो इत्तेहाद जेको आहे सो PP मुख़ालिफ़ आहे। खानपुर शहर जी जेकॾहिं ॻाल्हि कई वञे त उते 8 वार्ड आहिनि जमीयत उलमा इस्लाम जा ऐं जतोई ग्रुप जा गॾियल तौर ते जेके उम्मीदवार आहिनि उहे मैदान ते आहिनि PP जा। ऐं PP जो 8 ई वार्डनि ते जेको आहे सो पंहिंजा उम्मीदवार बीहारे छॾिया आहिनि। हिते बि खानपुर सिटी में बि जेको आहे सख़्तु मुक़ाबिलो थियण जा जेके इम्कानात आहिनि। 2 धुरियूं जेको आहे सो हिन वक़्तु मैदान ते लथल आहिनि जेके जमीयत उलमा इस्लाम जा या NPP जतोई जा जेके आहे सो हर वार्ड ते जेको आहे 3 उम्मीदवार हुया। कल ताईं जेको आहे सो जेके हिक खे टिकट मिली बाक़ी जेके उम्मीदवारनि खे उन्हनि पंहिंजे हक़ में जेको आहे सो विज़्ड्रॉ कराए। अहिड़े रीति जेको आहे जेके आज़ाद कैंडिडेट आहिनि PP जेको आहे सो उन्हनि खे पंहिंजे उम्मीदवार जे हक़ में हथ खणाया आहिनि। हाणे जेको खानपुर सिटी में जेको मुक़ाबिलो थींदो उहो NPP ऐं जमीयत उलमा इस्लाम जेके इत्तेहादी आहिनि उन्हनि जो गॾियल तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी सां। जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं जेको आहे 2015 ऐं 22 जे विच जी जेका जेके मकानी चूंडूं थियूं उन्हनि में जेका बजट हुई उहा केतिरी इस्तेमालु थी त मां अव्हांखे ॿुधायां थो त असांजे खानपुर तालके जूं 15 यूसियूं आहिनि उन्हनि में जेको आहे सो माज़ी में जमीयत उलमा इस्लाम जो PP सां इत्तेहाद थियो। उन्हनि वॾी अक्सरियत सां जेको आहे सो उन्हनि उते कामयाबी माणी हुई। 5 खां 6 यूसी जेको आहे सो NPP जतोई जे हुयूं। बाक़ी जेके PP जा ऐं JUI जा गॾियल उम्मीदवार जेको आहे सो कामयाबु थिया। हर महीने जेको आहे सो यूसी जेका बजट हुई 5 लख रुपया हुई। उन में जेको आहे सो 2 खां 2.5 लख रुपया जेको आहे सो मुलाज़िमनि जी पघार जी मुद में जेको आहे सो ख़र्च थियनि पिया। बाक़ी 2.5 लख रुपया जेको आहे सो उन्हनि यूसियुनि ते किथे बि जेको आहे सो को बि तरक़ियाती जेकॾहिं कम जी ॻाल्हि कई वञे या आम माण्हू खे जेका रिलीफ ॾियण जे हवाले सां जेके का बि जेको आहे सो उन्हनि उते का बि शइ जेको आहे डिलीवर न कई। बाक़ी जमीयत उलमा इस्लाम जूं 3 यूसियूं हुयूं यूसी आरिजा ऐं यूसी तराई ऐं यूसी ज़रखेल। उन्हनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जमीयत उलमा इस्लाम जे चेयरमैन पारां जेको आहे सो ग़रीबनि जेके यूसी जा आवाम जेको हुयो उन्हनि खे बिला तफ़रीक़ जेके सोलर प्लेटूं हुयूं हैंडपंप नलका हुया या फर्श बंदी हुई या जिते जिते जेको आहे नालियुनि जी जेको आहे सो ज़रूरत हुई उते उन्हनि जेको आहे सो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहो त असांखे कमु नज़र आयो। बाक़ी जेके यूसियूं आहिनि उते कंहिं बि क़िस्म जी का बि आम जेको आहे यूसी जे माण्हुनि खे जेको आहे सहूलियत न ॾिनी वई। जेके हाणे जेके बुनियादी सहूलियतूं न आहिनि उहे पहिरियों बि जेको आहे सो उन्हनि खे मुयसरु न थियूं। हिन वक़्तु बि जेको आहे सो हिननि जा बि कैंडिडेट जेको आहे सो मैदान ते लथल आहिनि ऐं NPP जा बि। ऐं मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु खानपुर तालके में जेको आहे सो PP सां जेको आहे टफ टाइम ॾियण जे लाइ हे जेको ग्रुप आहे इहो जेको आहे सो PP खे जेको आहे सो सोचण ते मजबूर करे छॾियो आहे। ठीकु आहे, असां सां गॾु मौजूदु रहिजो ज़ुबैर। शफ़ीक, इहो आगाह कजो त
गढ़ी यासीन आगा सिराज दुरानी के हवाले से भी ॼाती वेंदी आहे। इहो शहर जेको आहे सुञातो वेंदो आहे आगा सिराज दुरानी के हवाले से। आगा सिराज दुरानी 2008 खां जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी की हुकूमत आई है, ख़ास तौर ते सिंध में, त अहम उहदनि ते आगा सिराज दुरानी रहा आहिनि। गढ़ी यासीन की छा सूरत हाल है? छा उहा कंहिं बि तरह कंहिं बि बुनियादी मसइले खां जेको आहे वांझल ना है, ऐं सभु मसइला जेके आहिनि उहे गढ़ी यासीन जा मुकम्मल तौर हल थी चुका आहिनि? जी इशफाक, गढ़ी यासीन तालको भी शकाफत ज़िले जो अहम तालको है जेको पंहिंजी हिकिड़ी हैसियत रखे थो ऐं बिल्कुलु हिन शहर जी सुञाणप स्पीकर आगा सिराज खान दुरानी जे हवाले सां घणी आहे। जीअं त स्पीकर आगा सिराज खान दुरानी जी पार्टी में सीनियरिटी जे हवाले सां पंहिंजी अहमियत आहे, पर जेकॾहिं ओवरऑल जीअं सिंध में मसाइल आहिनि ॾिठो वञे त बिल्कुलु गढ़ी यासीन बि मसइलनि जे वर बिल्कुलु चढ़ियल आहे। शुरूआती जेको दौर हुयो उन में जॾहिं आगा साहब बल्दियात जो मिनिस्टर हुयो त उन कुझु डिलीवर कयो जंहिंमें सरकारी मुलाज़मत जे हवाले सां उन पंहिंजे तालके में काफ़ी हज़ारनि जी तादाद में सरकारी मुलाज़िम नौजवान भर्ती कया हुआ, जंहिं हवाले सां मुख़्तलिफ़ केसिस बि उन ते थिया हुआ। पर जेकॾहिं ॿिया इदारनि जे हवाले सां ॾिसिजे त गढ़ी यासीन बिल्कुलु पुठिते पियल आहे। गढ़ी यासीन जी जेका हॉस्पिटल आहे उहा 45 साल गुज़रण जे बावजूदि बि अॼु बि रूरल हेल्थ सेंटर आहे ऐं उन खां अलावा गढ़ी यासीन जी लाइब्रेरी उहा बि ज़बून हाली जो शिकार आहे ऐं उहा वेहण जोगी बि कोन आहे। एतिरे ताईं जो इन लाइब्रेरी जे हवाले सां डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज बि नोटिस वरिता आहिनि ऐं उहा लाइब्रेरी टाउन जे अंडर में अचे थी, पर टाउन उन लाइब्रेरी खे न त हैंडओवर करे सघी आहे हिन महिल ताईं कल्चर डिपार्टमेंट जे हवाले सां, न उन जी अदावत कई वई आहे। तो इहे मेन शयूं आहिनि जेके पीपल्स पार्टी हुकूमत हुजण बावजूदि बि गढ़ी यासीन शहर वासियुनि खे मुयसरु कोन थी सघियूं आहिनि। उन खां अलावा जेकॾहिं ॾिसिजे त गढ़ी यासीन जे पसगिरदाई में जेके क़ब्रिस्तान आहिनि उन्हनि जो बि न उन्हनि खे बाउंड्री वॉल्स अची चुकियूं आहिनि, न ई उन्हनि जी का सार संभाल थी वई आहे। इन हवाले सां टाउन कमेटी जेका हिन वक़्तु पोज़ीशन में आहे, जेके एडमिनिस्ट्रेटर मुक़ररु थियल आहिनि, उन्हनि जो चवणु आहे त हुननि जे टाउन में हिन वक़्तु 164 मुलाज़िम आहिनि, जॾहिं त उन्हनि खे जेको ओज़ेटी अमाउंट मां शेयर मिले थो उहो पघारुनि ऐं पेंशनुनि में ई पूरो आहे। उन में जेके 10-15 हज़ार उनखे बचनि था उहे सिर्फ़ु टाउन जे गाॾियुनि जे तेल में ख़र्चनि था। पर जेके शहर जा बुनियादी मसइला आहिनि, गंद किचिरो खणण जो ज़िम्मेवारी आहे, रोड रस्तनि जी तामीर आहे, लाइब्रेरी जी अदावत आहे, उहे जूं के तूं आहिनि। इन हवाले सां जेकॾहिं ॾिसिजे त गढ़ी यासीन में जेके तव्हां रोज़मर्रा ॿुधंदा हूंदव त हिते क़बाइली तकरार जहिड़ा रोज़ जो मामूल हूंदा आहिनि ऐं जॾहिं बि के बि ज़ख़्मी हॉस्पिटल पहुचंदा आहिनि त उते का बि एम्बुलेंस जी सहूलियत कोन आहे। इहो तव्हांखे ॿुधी अफ़सोस थींदो त हिन वक़्तु 2 एम्बुलेंसियूं बग़ैर ड्राइवरनि जे केतिरनि ई सालनि खां रूरल हेल्थ सेंटर गढ़ी यासीन में बीठल आहिनि। जॾहिं बि के ज़ख़्मी ईंदा आहिनि त उहे पंहिंजी मदद पाण त टैक्सी ते पंहिंजा ज़ख़्मी खणी वेंदा आहिनि। इन ई हवाले सां शहर जा नौजवान पंहिंजी पढ़ाईअ जे हवाले सां शिकारपुर ऐं लाड़काणे तरफ़ रुकंदा आहिनि। तो इन में असां इहो बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे, जीअं सारंग ॿुधायो शिकारपुर जे हवाले सां गढ़ी यासीन बि जा बि केतिरा ई मसाइल आहिनि ऐं उहे असां अञा एतिरा पीपल्स पार्टी गवर्नमेंट डिलीवर कोन करे सघी आहे। उन खां पोइ जेके मसाइल वधिया उहे जीअं तव्हां शुरूअ जे प्रोग्राम में ॿुधायो त दुरानी ऐं कमारे जे पाण में जेका सर्द जंग हुई उन हवाले सां बि हिन तालके तमामु घणो सफ़र कयो आहे। शायदि उन्हनि जी पंहिंजा के पर्सनल इख़्तिलाफ़ हुया, उन हवाले सां उन्हनि जे इख़्तिलाफ़नि जे सबबि पार्टी पोज़ीशनूं वीक थियूं ऐं जेके पार्टी टिकट्स थियूं उन ते बि कारकुननि जूं इस्तीफ़ाऊं अचणु शुरू थी वियूं, तालके जे उहिदेदारनि इस्तीफ़ाऊं ॾिनियूं ऐं इन्हनि इस्तीफ़ाउनि खां पोइ कुझु वर्कर आज़ादु हैसियत में बि इलेक्शन में हिसो वठण लाइ बीठल नज़र अचनि था। बाक़ी जेका सरचाव जी कोशिशि थी हुई उन में 68 यूनियन काउंसिलियूं दुरानी ऐं कमारे जे हवाले कयूं वयूं हुयूं। हाणे जिन माण्हुनि खे टिकटां वर्करनि खे कोन मिलियूं आहिनि उहे उन आज़ादु पोज़ीशन में इलेक्शन जे लाइ विढ़ण लाइ तयारु आहिनि। मां इन पासे ई अचां पियो त छा कुमारियो ऐं दुरानी जे हवाले इहे 68 जेके आहिनि यूसियूं त कयूं वियूं,
पर ॿुधण में इहो बि अचे त पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजे अंदरि जेका आहे मुखालफ़नि सां त इलेक्शन आहे, उन्हनि सां त मुक़ाबिलो आहे ई, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी सां ई मुक़ाबिलो असांखे पूरी सिंध में नज़र पियो अचे त गढ़ी यासीन में बि कुमारियो ऐं दुरानी जेके बाइख्तियार कया विया आहिनि त उहे टिकटूं ॾींदा, त छा उन्हनि में बि इख़्तिलाफ़ साम्हूं आया आहिनि ऐं उहे इख़्तिलाफ़ केतिरी हद ताईं हल थी सघनि था? इख़्तिलाफ़ बिल्कुलु साम्हूं आया हुया। नए दौर हाउस ते हिकिड़ी गॾिजानी रथियल हुई, जंहिंमें ॿिन्ही सियासी शख़्सियतनि शिरकत कई। उनखां बाद ॿी गॾिजाणी शेख हाउस शकरपुर हाउस ते थी, जिते इम्तियाज़ शेख जी मेज़बानी में उते वक़्ती तौर इलेक्शन जे हवाले सां उते यूसियूं हवाले कयूं वयूं ऐं क़यादत जे हुकूम ते ॿिन्ही शख़्सियतनि खे बाउंड कयो वियो त इलेक्शन में पाण में गॾिजी सजी हलनि। जॾहिं त इन ॿिन्ही जे सर्द जंग जे हवाले सां जेका GGA आहे, महर ग्रुप आहे, उन्हनि जे उमेदवारनि खे फ़ाइदो पहुची रहियो आहे ऐं जिते जिते कंहिं उमेदवार खे टिकट कोन थी मिले त उते उहो गैप पूरो करण लाइ GGA जो उमेदवार महर ग्रुप पारां उते बाक़ाइदे उन्हनि फार्म भराया आहिनि। सिर्फ़ु चंद यूसियूं आहिनि जिते मुक़ाबिलो कान्हे, बाक़ी जेकॾहिं 11-12 ई यूनियन काउंसिल ते पीपल्स पार्टी खे टफ टाइम आहे ऐं उते बिल्कुलु मुक़ाबिलो आहे। ठीक है, शफीक मार असां सां गॾु मौजूद रहिजो। सारंग, मां अवां ॾे ईंदुमि त अगरि पूरे शिकारपुर जी सूरत हाल ॾिठी वञे त मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ इतिहाद असांखे साम्हूं नज़र अचनि था। ईअं थो लॻे त का खिचड़ी जेका आहे उहा पई पके त जतोई ऐं JUI, खानपुर में लखी में PP ऐं JUI जो इतिहाद आहे, त शिकारपुर में वरी PTI JUI ऐं जतोई गॾु आहिनि। गढ़ी यासीन में कुमारियो दुरानी गॾिजी मुखालफ़नि खे हाराइण जे लाइ कोशिशूं पिया कनि। त इन सॼी सूरत हाल में अवामी मसइलनि खे हाईलाइट केरु पियो करे? ही त सभु पंहिंजो पाण में किथे गॾु आहिनि त किथे हिक ॿिए जे मुखालिफ़ आहिनि, त अवामी मसइला हाईलाइट कॾहिं थींदा ऐं कीअं थींदा शिकारपुर जी सूरत हाल जे हवाले सां? अशफाक, ॾिसो न, शिकारपुर में जेका हिन वक़्तु सियासी सूरत हाल आहे त का बि जेको आहे मुखालिफ़ धुर फ़क़ति इतिहादी जेके आहिनि उहे PP मुखालिफ़ इतिहाद जोड़िया आहिनि ऐं मसइलनि खे हाईलाइट उहे कोन था कनि, उहे फ़क़ति खटण जे लाइ उन्हनि इतिहाद जोड़ियो आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त शिकारपुर में जेको PP मुखालिफ़ हिन भेरे जेको इतिहाद आहे उहो मज़बूत नज़र अची रहियो आहे बनिस्बत 2015 जे। छाजे करे जो JUI 2015 में PP सां गॾु हुई, आगा तैमूर पठान PP में हुयो ऐं उन सां गॾोगॾु जेको गौस बख्श महर ग्रुप आहे उहो बि जेको आहे PP जो हिमायती हुयो डिस्ट्रिक्ट काउंसिल में। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त उन टाइम जेके 55 यूसियूं आहिनि जंहिंमां 31 PP खटियूं हुयूं ऐं बाक़ी जेके ॿियूं यूसियूं हुयूं उन्हनि में 23 जेके आज़ाद उमेदवार हुआ ऐं हिकु JUI जी यूसी हुई ऐं जंहिंजे करे जेको आहे त PP उते हुकूमत ठाही। पर हिन भेरे जेकॾहिं तव्हां काउंट कंदव त महर ग्रुप जेको आहे उहो हूअं बि पंहिंजे लखी तालके खे क्लीन स्वीप कंदो आहे, 12 जूं 12 यूसियूं तक़रीबन हुन जूं आहिनि। ऐं तव्हां जतोई ग्रुप वटि वेंदव त उते बि जेको आहे अॻे भेरे 7 खटियूं यूसियूं जेके हिन भेरे JUI सां जो इतिहाद आहे, PTI सां इतिहाद आहे, उनजो कोई बि खानपुर तालके में मध्य मुक़ाबिल को पावरफुल PP जो कैंडिडेट्स कोन्हनि जेतिरा हुजणु घुरिजनि हा। ऐं उन सां गॾोगॾु शिकारपुर में 11 जेके यूनियन काउंसिल आहिनि उते बि जेको आहे त अॻ में जेके PP जो जेको पोज़ीशन हुई उन्हनि जेको आहे त तक़रीबन उहे जेके खटियूं हुयूं जंहिंमें 11 मां 9 PP खटियूं हुयूं ऐं जेके 2 आहिनि उहे हिकु JUI हिकु आज़ाद जेको आहे खटी। ऐं गढ़ी यासीन में बि ईअं ई जेका त सूरत हाल रही आहे। पर हिन भेरे तक़रीबन जेके प्रेशर ग्रुप आहिनि या जेके असां चऊं त मुतहिद जेके मुखालिफ़ धुर आहे शिकारपुर अंदरि, त उहे जतोई PTI JUI ऐं उन सां गॾु गॾु महर ग्रुप आहिनि। इहे PP खे टफ टाइम ॾेई सघनि था। छाजे करे जो फ़क़ति फ़र्क़ु इहो पवंदो त 31 मां जेकॾहिं PP खटियूं अॻे दफ़े त हिन दफ़े 4 जेकॾहिं 5 यूसियूं हे ग्रुप खटे थो वञे त PP खे जेको आहे त हुकूमत ठाहिण डिस्ट्रिक्ट काउंसिल में कॾहिं बि न ॾींदा। ठीकु आहे सारंग, मूंखे त इहो ॿुधायो त शिकारपुर में पाकिस्तान पीपल्स पार्टी 2008 खां वठी 2022 ताईं का स्कीम शुरू कई हुजे ऐं उहा मुकमल करण खां पोइ हिन वक़्तु बि फंक्शनल हुजे, उहा स्कीम ॿुधायो शिकारपुर जे लाइ। ॾिसो न, शिकारपुर में काफ़ी स्कीमूं आयूं आहिनि जंहिंमें पेवर ब्लॉक आहिनि, उहे ते पिचिंग थिए थी, पर उहे फ़क़ति वोटरनि ताईं आहिनि। बाक़ी का वॾी स्कीम जंहिंमें RO प्लांट्स आहिनि उहे बि जेको आहे लॻाया विया 30 खां 35 सॼी डिस्ट्रिक्ट में RO प्लांट, त उहे बि जेको आहे उहे तक़रीबन नाकारा आहिनि। 4 खां 5 RO प्लांट जेके शहर अंदरि हलंदड़ आहिनि, बाक़ी सॼी डिस्ट्रिक्ट तव्हां फिरी ईंदो घुमी ईंदो उते बि जेको आहे उहे नाकारा लॻा पिया आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु जेके बि ॿिया लोकल गवर्नमेंट जा जेके प्रोजेक्ट हुजनि था त शहरनि खे या घिटियूं ॾियणियूं आहिनि, स्ट्रीट लाइट्स ॾियणियूं आहिनि, अहिड़ा
के भी प्रोजेक्ट कागज़नि में थी सघनि था हिननि वटि मौजूदु हुजनि। बाक़ी कंहिं बि यूसी में तव्हां वेंदो उते हिन जी काई बि डेवलपमेंट नज़र नथी अचे। शहर में किथे किथे जेके हिन जा पंहिंजा वोटर आहिनि, बंगले जा माण्हू आहिनि, उन्हनि जी घिटियुनि में पेवर ब्लॉक लॻियल आहिनि, स्ट्रीट लाइट लॻियल आहे या कुझु न कुझु जेको आहे कमु थियल आहे। या शहर जे मेन चौकनि चौराहनि ते जीअं घंटाघर चौक थियो या आज़ादी दर थियो या मुख़्तलिफ़ जेके मेन रस्ता आहिनि उते पेवर ब्लॉक जो जेको आहे कमु थियल आहे, पर उहो उन क्वालिटी जो न आहे जेको हुजणु घुरिजे आहे। उन हूंदे इहो काफ़ी बहितर सम्झो पियो वञे त शिकारपुर में कुझु न कुझु जेको आहे कमु जेको थियो आहे त उहो पेवर ब्लॉक जी मद में ई थियो आहे। बाक़ी ॿियो कोई बि वॾो प्रोजेक्ट जेको आहे न डिस्ट्रिक्ट काउंसिल ॾेई सघी आहे, न जेको आहे म्यूनिसिपल कमेटी ॾेई सघी आहे, न मुख़्तलिफ़ जेके 6 शिकारपुर में म्यूनिसिपल कमेटीज़ कमु कनि थियूं न उहे जेको आहे कोई बि कमु करे सघियूं आहिनि। तमामु वॾी बजट आहे, 3 करोड़ 45 लख रुपया जेकॾहिं हर महीने अचे त हे फ़क़ति 2 करोड़ बि शहर ते ख़र्चु कनि त जेको आहे त शहर वरी पेरिस बणिजी सघे थो। पर अफ़सोस सां चवणो थो पए त अहिड़ो कोई बि कमु हिन वक़्त ताईं ॻणाइण जहिड़ो न कयो आहे। ऐं फ़क़ति इहे जेके पघार जी मदद में वञे थो, 400 खां 500 मुलाज़िम जेके कमु कनि था उन्हनि मां 250 मुलाज़िम जेको आहे त डेली वेजिस वारा आहिनि या वाइट कॉलर मुलाज़िम आहिनि जेके बंगलनि जा मुक़ररु कयल आहिनि। बाक़ी जेके वर्कर आहिनि जेके कमु कनि था 100 खां 150 मुलाज़िम उहे जेको आहे त कुझु न कुझु शहर अंदरि कमु कनि था। उन हूंदे उहे बि पघारनि जे लाइ रुलनि था, हर महीने उन्हनि खे हड़ताल करणी पवे थी, तॾहिं उन्हनि खे जेको आहे त कमु कंदड़ मुलाज़िमनि खे पघार मिले थी। मुकमिल तौर ते तबाही आहे शिकारपुर ज़िले अंदरि 2008 खां वठी 2015 ताईं त कुझु कोन थियो। ऐं उन खां अलावा 2015 खां तव्हां हिन ताईं वक़्त ताईं काउंट कंदो त शिकारपुर में जेका डेवलपमेंट हुजणु घुरिजे आहे, अरबे रुपया जेको आहे त बजट जेका अची चुकी आहे शिकारपुर में डिस्ट्रिक्ट काउंसिल में ऐं म्यूनिसिपल कमेटीज़ में, त कुझु बि कमु न थियो आहे। ऐं इहो ई सबबु आहे त पीपी हिन दफ़े जेको आहे त बैक वञी रही आहे। ऐं उन सां गॾोगॾु पीपी में अंदरूनी इख़्तिलाफ़ बि जेको आहे त हली रहिया आहिनि। पीपी ज़िले अंदरि असां फ़क़ति वार्डन जी ॻाल्हि कयूं त इम्तियाज़ शेख ऐं जेको आहे त मक़बूल वंद शेख खे 23 टिकेटूं जेको आहे त पीपी तरफ़ां ॾिनी वियूं आहिनि, जॾहिं त सुमरा बिरादरी जो वॾो वोट आहे। उन सां गॾोगॾु ॿिया आहिनि। हिन भेरे वॾी ॻाल्हि इहा आहे त शिकारपुर में ॿियो प्रेशर ग्रुप बि तयारु थियो आहे जंहिंमें जेको आहे त जुनून ऐं शऊर 17 यूसियुनि ते उन्हनि पंहिंजा नुमाइंदा या नौजवान जेको आहे त बीहारिया आहिनि। उहे बि काफ़ी टफ टाइम पीपी खे ॾेई सघनि था। मतिलबु त हिन दफ़े एॾो आसान न हूंदो त शिकारपुर में पीपी क्लीन स्वीप करे या बहितर नमूने जेको आहे सुठी पोज़ीशन में अची करे उहा जेको आहे त म्यूनिसिपल कमेटी या सर डिस्ट्रिक्ट हिकिड़ो ॿियो काउंसिल सवाल आहे त जुनून ऐं शऊर जेको अवां ग्रुप ॿुधायो पिया, प्रेशर ग्रुप जेको ॿुधायो पिया, इनखे लीड केरु पियो करे या बसि हर को पंहिंजे पंहिंजे वार्ड में पाण लीडर आहे? न बिल्कुलु हिन में समाजी धुरियूं आहिनि जंहिंमें सुल्तान वंद आहे ऐं ॿिया जेके हिन समाजी अॻवान आहिनि उहे जेको आहे त हिननि खे तयारु कनि था। ऐं मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल से पहिरियों भेरो इहो थियो आहे त हिननि नौजवाननि जेको आहे त स्टेप खणी उहो जेको आहे त पंहिंजो हिकिड़ो जुनून ऐं शऊर जे नाले सां हिकिड़ो ग्रुप तयारु कयो आहे, जंहिंखे जेको आहे त पीपी मुखालिफ़ धड़ा हिन वक़्तु सपोर्ट कनि था, उन्हनि खे जेको आहे त बेक कनि था। ऐं उन सां गॾोगॾु जेके मुख़्तलिफ़ इताद आहिनि, पीपीआई जेवाया ऐं उन सां गॾोगॾु पीटीआई आहे, उहे धड़ा इन्हनि नौजवाननि खे उत्साहिनि था। ऐं जंहिंजे करे जेको आहे त इहो चई सघे थो त शिकारपुर अंदरि को न को जेको आहे त मांधाणो मचंदो, छाजे करे जो पीपी मुखालिफ़ जेके धड़ा आहिनि उहे हिकु थी विया आहिनि। हिन भेरे गौसबक मर जेको सपोर्टर हुयो डिस्ट्रिक्ट काउंसिल ते या मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल ते पीपी जो, उहो बि हिन भेरे मुखालिफ़ आहे। ऐं हिन भेरे कमज़ोर पोज़ीशन पीपी जी नज़र अची रही आहे, पर हिन वक़्तु सरकारी मशीनरी उन्हनि वटि आहे ऐं उन सां गॾोगॾु हू जोड़ तोड़ जा जेको आहे एक्सपर्ट आहिनि, कुझु बि करे सघनि था ज़िले अंदरि। अच्छा ज़ुबैर, इहो ॿुधाइजो त ख़ानपुर जी सूरत हाल अवां आगाह कई, ख़ानपुर में सभ खां वधीक वोट बैंक जेको आहे उहो कंहिंजो आहे? कहिड़ी क़ौम या कहिड़ी ज़ात जेका आहे उहा वधीक आहे ऐं उनजो जेको लाड़ो आहे, उनजो झुकाव आहे कहिड़ी पार्टी ॾांहुं वधीक आहे? जी बिल्कुलु, मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते असांजी खानपुर सिटी में जेकॾहिं ॻाल्हि कई वञे त हिते सेठार कम्यूनिटी आहे, उनजो सुठो वोट बैंक आहे। ऐं आराई कम्यूनिटी आहे, उनजो बि सुठो वोट आहे। उन खां बाद में सुमरा आहिनि, उन्हनि जो बि सुठो वोट आहे। ओवरऑल जेकॾहिं ॾिठो वञे त हिते सुमरा, अबड़ा, आराई, बलोच इन्हनि जा मतिलबु हर टन्योर में जेको आहे मकानी चूंडनि में इन्हनि जा काउंसलर थींदा आहिनि। ऐं मां अव्हांखे ॿुधायां माज़ी जे अंदरि 2015 खां अलावा जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त हे जतोई साहिबान जो जेको आहे सो गढ़ हुयो। ऐं बिल्कुलु हिते जेका यूसी चेयरमैन हुजे, तालका नाज़िम हुजे या जेके बि उहे जतोई ग्रुप जा थींदा हुया। 2013 बाद में जेको आहे जॾहिं बाबल ख़ान भयो जेको आहे या पीपी हिते इन थिया त उन वक़्तु जेको आहे सो माण्हुनि हिननि खे सपोर्ट कयो, पर उन वक़्तु ताईं 2013 खां वठी 2022 ताईं जेका माण्हुनि में
जेका तब्दीली हुई जेका उम्मीद हुई त पीपी जेको आहे सो हिते कमु कंदी, आम माण्हूअ जी जेका आहे दादरसी थींदी, बुनियादी सहूलियतूं जेको आहे ॾिनियूं वेंदियूं, पर हिननि सॼे अवाम खे मायूस कयो। हिन ठीक है वक़्तु ज़ुबैर अबड़ो जेकॾहिं वॾी आरआई महिरबानी। जेके अवां चओ था त पाकिस्तान पीपल्स पार्टी सॼी अवाम खे आर- मायूस कयो। सारंग बपड़, ज़ुबैर अबड़ो, शफ़ीक महर, अवां टिनी जी वॾी महिरबानी असांखे वक़्तु ॾियण जे लाइ ऐं ग्राउंड रियलिटीज़ जेके आहिनि उहे अवाम जे साम्हूं रखण जे लाइ, त जीअं अवाम खे वोट ॾींदे वक़्तु आसानी थिए त कंहिं केतिरो परफॉर्म कयो आहे, अवाम खे डिलीवर छा कयो आहे। अवाम सां वाइदा, इहे जेके कूड़ा वाइदा आहिनि इहे हमेशह हर इलेक्शन में हर सियासतदान करण जी कोशिश कंदो आहे, पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ग्राउंड रियलिटीज़ खे चेक कयो वञे त कंहिं केतिरो कमु कयो आहे। सारंग बपड़ ॿुधायो त शिकारपुर में जुनून ऐं शऊर नाले हिकु नओं ग्रुप आहे जंहिं 17 खां 18 वार्ड ते पंहिंजा उम्मीदवार बीहारिया आहिनि जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾेई सघनि था। स्पेशल ट्रांसमिशन में अॼु ताईं एतिरो। पंहिंजे मेज़बान इशफाक अहमद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।